अस्सलाम वालेकुम नाज़रीन। आऊं अवां जी मेज़बान ताहिरा जो प्रोग्राम अवां जो पंहिंजो सुबुह में राण आऊं साण खणी मौजूद आहियां। ऐं केॾो ख़ूबसूरत बैत आहे, जिनी डांद न बिज तिनी बि तुंहिंजो आसरो पोयो भारी सिज वलनी उन्हनि खे। यानी अल्लाह पाक जो आसरो हर इंसान खे हूंदो आहे। हींअर एॾी असां वटि जेको आहे सो फ्लड जी हालति आहे, रिलीफ ते आउं ॾिसां पई त जेके असांजा यूथ मेंबर्स आहिनि उहे टीम्स में वञनि पिया, वॉलंटियरली पंहिंजो रोल निभाइनि पिया। ऐं हर इंसान खे अल्लाह पाक जो आसरो हूंदो आहे। ऐं जेके बि ॿोॾि मुतासिरीन आहिनि, जेके आफ़त जा सुटियल आहिनि, उहे सिर्फ़ु जेको आहे सो बिना छित जे आसमान जे हेठि वेठा आहिनि ऐं हिक ॿिए जी मदद त हू कनि पिया, पर उन्हनि खे सिर्फ़ु हिकिड़ो आसरो आहे, उहो अल्लाह पाक जो आहे। ऐं अल्लाह पाक सिज पोइ उभारे थो, पहिरियों उन्हनि खे ॾिए थो। सो वेल ऐं इलाही एप्रिशिएट कंदसि उन्हनि नौजवाननि खे जेके टीम्स में वञनि पिया, कलेक्टिवली पंहिंजो रोल निभाइनि पिया, इंडिविजुअली हू पंहिंजो रोल निभाइनि पिया। ऐं हिकु हिकु फैमिली ताईं वञणु, उन्हनि खे पुछणु, उन्हनि खे राशन पाणी ॾियणु, जेतिरो उन्हनि जो वस आहे या जेतिरी उन्हनि वटि कलेक्शन थिए पई, जेतिरो पंहिंजो रोल निभाए सघनि पिया, सभु निभाइनि पिया। सो इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, बहितरीनु ॻाल्हि आहे त असां जॾहिं बि मुसीबत में अचूं था त असां जेको आहे सो हमेशह इंडिकेट कंदा आहियूं त असांजी जेका हुकूमत आहे, असांजा हुकुमरान कुझु बि नथा कनि ऐं को पंहिंजो रोल प्ले नथा कनि। पर असां छा था कयूं, असां जेकॾहिं वस वारा आहियूं त असां केसीं ताईं उन्हनि ताईं पहुची सघूं था। सो इहो असांजो हिन महिल जेको आहे सो इम्तिहान बि आहे ऐं उन्हनि जो बि इम्तिहान आहे जेके हींअर बेयारो मददगार आहिनि, जेके हींअर बेघर आहिनि। सो हूअं बि जॾहिं मौसमियात खाते वारा असांखे अलर्ट कंदा आहिनि त बरसातूं थियनि थियूं, त जिते इलाही ख़तरो हूंदो आहे त उते जे माण्हुनि खे, उतां जे तक जे माण्हुनि खे, उतां जे वॾेरनि खे जेको आहे सो हिकु असां चवंदा आहियूं त प्लानिंग हुजणु खपे। ठीकु आहे, प्लानिंग कोन्हे, भला प्री प्लानिंग त हुजणु खपे। सो ख़ैर असां वटि अहिड़ो कुझु बि न आहे हूंदो। सो असां घणनि मसइलनि जे वर चढ़ी वेंदा आहियूं। ऐं ॿियो त सोशल मीडिया ते काफ़ी सारा पेजिस आहिनि जेके स्क्रोल कंदे कंदे आउं ॾिसां पई। ऐं कराची में जेका हालति आहे, जहिड़ी तरह माण्हू वेठा आहिनि ऐं वञी करे उन्हनि जी जेतिरी हेल्प कनि पिया माण्हू, त इहो बि हिकिड़ो सुठो अमल आहे ऐं तारीफ़ जोॻो अमल आहे। उन खां अलावा असां जेकॾहिं स्कूल्स जी ॻाल्हि कयूं त स्कूल्स में जेतिरो पाणी आहे, जेतिरो बिल्डिंग्स असां ॾिसूं था, बिल्डिंग्स में नुक़सानु थिए थो, या हिन टाइम ते जॾहिं मींहं वसनि था त पुराणियूं इलाही बिल्डिंग्स आहिनि, उते जेको आहे सो छितूं किरंदियूं आहिनि, भितूं किरंदियूं आहिनि, लाइटिंग जा मसइला हूंदा आहिनि त स्कूल्स ऑफ कया वेंदा आहिनि। ऐं बहिराड़ी में जेको आहे सो जिथे जिथे स्कूल्स ऑफ आहिनि त उते तव्हां जेको आहे सो कोशिशि कयो त उन स्कूल्स खे साफ़ु कराए सघो, पाणी कढाए सघो ऐं कोशिशि करियो त पंहिंजे ॿारनि खे स्कूल मोकिलियो। छो त हिकिड़ी उमिरि हूंदी आहे पढ़ण जी, ॿार जेको आहे सो नंढी उमिरि में सुठे तरीक़े सां सिखी सघे थो, उहो क्रिएटिव हूंदो आहे। ऐं जॾहिं उहा उमिरि गुज़री वेंदी आहे त पोइ थोरो मुश्किल हूंदो आहे, पर कुझु प्लानिंग्स हूंदियूं आहिनि, उते बि कुझु स्ट्रेटजीस हूंदियूं आहिनि जेके असां वटि त ख़ैर कोन्हनि के, पर हिन उमिरि में जेके स्कूल ॿार वञनि था उन्हनि जे लाइ बहितरीनु इहो आहे त उहे जेको आहे सो प्रॉपर नमूने स्कूल वञनि। ऐं उहे टीचर्स जेके हींअर सिलेक्ट थिया आहिनि PST में, JST में, त उन्हनि जो बि हींअर हिकिड़ो बहितरीनु रोल आहे, सुठे प्रोसेस मां गुज़री करे ऐं उहे जेको आहे सो पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियण जे लाइ वञनि पिया, त उहे बि जेको आहे सो तारीफ़ जोॻा ज़रूरु आहिनि। पर आउं चवंदी आहियां त जंहिं इंसान जो गोल वॾो हुजे, जंहिंखे CSS करणी हुजे, त उहो जेको आहे सो कंहिं नंढी जॉब में कोन्ह विहंदो। सो वेल जेसीं ताईं इंसान जिथे बि आहे पंहिंजो असांजो जेको कमु आहे असां उहो कमु सुठो कंदा हलूं। उन खां अलावा ॿी ॻाल्हि आउं इहा करणु चाहींदसि त एशिया कप, जॾहिं असां एशिया कप ॿुधंदा आहियूं त माना हिकिड़ो जोश, हिकिड़ो वलवलो, हिकिड़ो जज़्बो जेको आहे सो असांखे ॾिसण जे लाइ मिलंदो आहे। सो वेल हालात कहिड़ा बि हुजनि, पर गेमिंग साइड असां ॾिसंदा आहियूं त माण्हुनि जो जोश जज़्बो साॻियो ई थिए थो। वेल व्यूअर्स, आउं अव्हांखे ॿुधाईंदी हलां त असांजे प्रोग्राम में हमेशह जीअं सुठा गेस्ट मौजूदु आहिनि। सो मां त इंट्रो में इलाही ॻाल्हाए चुकी आहियां ऐं इंट्रोडक्शन जी तरफ़ अॻियां वधां थी। असांजे प्रोग्राम में प्रोफेसर डॉक्टर नियाज़ अहमद मेमन साहब मौजूदु आहिनि, इसरा यूनिवर्सिटी में पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि था। ऐं माशाल्लाह सां इलाही सुठा थॉट्स आहिनि उन्हनि जा। हमेशह जॾहिं प्रोग्राम में ईंदा आहिनि त सुठी नॉलेज, एक्यूरेट नॉलेज अवां सां शेयर कंदा आहिनि, सुठियूं ॻाल्हियूं शेयर कंदा आहिनि। प्रोग्राम में मौजूदु आहिनि, मूंखे इलाही ख़ुशी थिए पई। ऐं अव्हांखे भली कार चवंदसि सुबुह में राण जे अंगण ते। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। थैंक यू। ऐं ॿुधायो कीअं आहियो, ठीकु आहियो? अगेन मेहरान वॾी महिरबानी, तव्हां घुराए था वठो मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में अची करे, ॾाढी ख़ुशी थींदी आहे छाकाणि त कुझु व्यूअर्स सां वरी माण्हू रिफ्रेश थी वेंदो हा आहे। बिल्कुलु। ऐं मूंखे लेट मी फोकस तव्हां जेको शुरूआति कई पिटाई साईं जिन बैत सां, त सच पुछो त हिननि हालातुनि में जेके असांजी कैटास्ट्रॉफिक कंडीशन्स असां हिननि खे चवंदा आहियूं पंहिंजे टेक्निकल लैंग्वेज में, ही जेके कुदरती आफ़ात जे हवाले सां चवंदा आहिनि त मींहं बरसातूं अलाह असांजी रहमत आहे, बिल्कुलु रहमत आहे, हिन में को शक न आहे। त हुन जो हर जेको बि कुझु असां इंसान सां
रिश्तो आहे उहो बिस्मिल्लाह रहमान रहीम जो आहे। त ॾिसो अलाह साईं तव्हांखे असांजे लाइ हुकूमत हर ॻाल्हि में बिस्मिल्लाह रहमान रहीम चयो। हाँ असां बिस्मिल्लाह रहमान मीन्स तव्हां शुरू कयो अलाह जे नाले सां जेको रहमान रहीम आहे। बेशक बेशक त असांजो अलाह पंहिंजो रिश्तो जेको इंसान सां जोड़ियो आहे न उहो इहो बिस्मिल्लाह रहमान जो आहे, रहमान रहीम जो आहे। हुनजे करे असांखे मायूस न थियणु खपे। रही ॻाल्हि त अॼु हिन वक़्तु जेको सूरत हाल आहे बरसातुनि खां पोइ आहे निकिरल त कोन्हे ऐं ॾाढो सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ चैनल्स ते एक्जेक्टली ऐं तव्हांजा व्यूअर्स ज़रूरु वठंदसि पर असां ॿिया महिमान बि आहिनि उन्हनि जी। जो बि इंट्रोडक्शन कराए वठां। व्यूअर्स असांजे प्रोग्राम में सैयद मोहम्मद नदीम मौजूदु आहिनि। सैयद मोहम्मद नदीम शाह जेको आहे सो हिकिड़ी सुठी नॉलेज रखनि था ऐं क्रिकेट जे हवाले सां गेमिंग जे हवाले सां असांखे अप टू डेट रखंदा आहिनि ऐं उनखे भलीकार चवंदसि। थैंक यू। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त माशाल्लाह। अवां ॿुधायो जेका सूरत हाल हले पई जेका फ्लड जी सिचुएशन आहे जेका असांजे मारोड़नि जी जांगीरनि जी सिचुएशन है और उसके हवाले से आप क्या कहना चाहेंगे? हाँ बिल्कुल, देखें अल्लाह पाक की तरफ से अगर बारिश जो है वो हमें अगर ज़रूरत है पानी की और होती है तो वो एक तो नेमत हो जाती है, कुछ ज़्यादा होती है तो फिर वो ज़हमत बन जाती है। तो वैसे अगर देखा जाए तो पाकिस्तान में जो है वो अगर दुनिया की जो स्टैट्स उठा लें आप, मैं पिछले दिनों देख रहा था कि दुनिया में सबसे ज़्यादा बारिश जो है वो कोलंबिया के अंदर होती है, 3000 मिलीमीटर से ज़्यादा बारिश होती है और पाकिस्तान के अंदर जो है 456 मिलीमीटर बारिश हुई है। तो हमारे यहाँ थोड़ा सा जो सिस्टम है जो जिस तरीके का सिस्टम बना हुआ हमारे यहाँ ड्रेन का और ये जो निकासी है आपका, उसकी वजह से हमें कुछ ज़्यादा प्रॉब्लम्स हुई हैं। और फिर दूसरी वजह ये भी रही हमारे साथ कि जो हमारे यहाँ जो लोकल बॉडीज़ के इलेक्शंस जो हैं वो काफ़ी टाइम से नहीं हुए हैं, तो जो हमारे लोकल जो नुमाइंदे हैं उनसे हम रब्ता नहीं कर पाते हैं, जो हमारे जो गली मोहल्ले के इश्यूज़ हैं उनके हवाले से। तो ये वजह भी रही। बाकी ये कि अल्लाह ताला करम करेगा, अब काफ़ी जो कंट्रोल कर रहे हैं इसको मकसद चीज़ों को, गवर्नमेंट भी इन्वॉल्व है, फिर जो तमाम जो लोग हैं स्पोर्ट्स के भी लोग हैं वो भी कर रहे हैं। सही था चओ, बिल्कुलु सही था चओ, पर असांजी गवर्नमेंट जेकॾहिं पहिरीं इहे स्ट्रेटजीस अप्लाई करे त असां इन मुसीबत में पइजूं ई न। ऐं हूअं जेको आहे न असांखे रिलीजियसली कवर पारायो वेंदो आहे हर ॻाल्हि में, त असां जेको आहे सो आफ़त जा सेटल थी वञूं था। ऐं ॿी ॻाल्हि त अल्लाह पाक जो असां ते अज़ाब थी वञे थो। सो मां सम्झां थी त असांजी पंहिंजूं ग़फ़लतूं आहिनि। असां वटि जेको ड्रेनेज जो सिस्टम आहे उन खां पोइ जेको प्लास्टिक माइक्रो प्लास्टिक जो असां वटि मसइलो आहे, एयर पॉल्यूशन आहे असां वटि, त असां जेकॾहिं ॾिसूं था त असांजे पंहिंजे मसइलनि जे करे, असांजी पंहिंजी ग़फ़लतुनि जे करे असां इन सिचुएशन में पहुचूं था। ऐं पोइ ॾाढो जेको आहे न रिलीजियसली असांखे कवर पाराए करे ॻाल्हियूं ॿुधायूं वेंदियूं आहिनि, त पोइ असां जेको आहे सो डिॼी बि वेंदा आहियूं। सो ख़ैर मां नथी सम्झां त को बि मज़हब इंसान खे डिॼारींदो आहे, असांजूं ख़ैर पंहिंजूं ई ग़फ़लतूं आहिनि। सो उन्हनि माण्हुनि जी मां ॻाल्हि ज़रूरु करणु चाहींदमि जेके बहिराड़ी में मौजूदु आहिनि, अञा ताईं पाणी में फाथल आहिनि। ऐं मूं हूअं बि ॾिठो पिए सवात में जेके जेको आहे सो मसइलो थियो एतिरो सारो, ऐं असां ॾिसूं पिया होटल्स एतिरियूं ख़ूबसूरत एतिरियूं सुठियूं उहे ड्रहनि पियूं, एतिरो ख़ूबसूरत शहर जेको आहे सो असां ॾिसूं पिया त ड्रही पट थिए पियो, त तमामु घणो ॾुख बि थिए पियो। ऐं उनखां अलावा जेको आहे सो उतां जी गवर्नमेंट जो बि इलाही सुठो रोल आहे, एरोप्लेन्स जे थ्रू उहो सियाहनि खे कढनि पिया, उतां जे रहवासियुनि खे कढनि पिया ऐं सेफली उन्हनि खे इस्लामाबाद पहुचाइनि पिया। सो यकीनन गवर्नमेंट जो सुठो रोल आहे, पर असांजी सिंध आहे, असांजी जेके बहिराड़ी जा इलाइक़ा आहिनि उहे छा पाकिस्तान खां परे आहिनि या घणो परे आहिनि जो कंहिंजी नज़र नथी पवे। सो ख़ैर उतां जा बि माण्हू जेको आहे सो इंसान आहिनि, साह खणंदड़ आहिनि, मुश्किल में आहिनि, तकलीफ़ में आहिनि। जेकॾहिं असांजी गवर्नमेंट उते बि सुठो रोल प्ले करे त एतिरियूं जानूं ज़ाया न थियनि। ॿारड़ा जेको आहे उन्हनि जी डेथ थिए पई, बुज़ुर्गनि जी डेथ थिए पई, नौजवाननि जी डेथ थिए पई। सो इहो जेको आहे सो ॾिसंदे ॾाढो ॾुखु थिए पियो, वीडियोस ॾिसंदे ॾाढो ॾुखु थिए पियो। मां चवां पई उहे इंसान जेके वञनि था पंहिंजनि जूं लाशूं खणनि था ऐं वरी जॾहिं लाश खणी करे वञनि था दफ़नाइण त उते सोली जेको आहे सो उन्हनि खे ज़मीन बि कोन थी मिले। सो वेल इलाही इंतिहाई ॾुख जी ॻाल्हि आहे। सो आउं एतिरो ई चवणु चाहींदसि जेतिरो थी सघे ऐं हिक ॿिए जी हेल्प करियो, हिक ॿिए जी हेल्प सां ई असां जेको आहे न टफ टाइम मां अॻियां निकिरी सघूं था। जी डॉक्टर नियाज़ अहमद मेमन, तव्हां ॿुधायो सोशल मीडिया ते जेके पेजिस आहिनि उन जे हवाले सां तव्हां कुझु सोशल मीडिया ते त कंटिन्यूसली वॉचिंग आहे ऐं दोस्त बि हुन सां राब्ते में बि आहिनि। कल्ह बि रिसेंटली मीटिंग में वेठो हुउसि ऐं असां इन्हनि बंदनि जी हालति या जेके असांजा एम्बैंकमेंट्स आहिनि उन्हनि ते काफ़ी सारो डिस्कशन्स थियूं आहिनि। पर तव्हां वारी ॻाल्हि त असल में 3-4 महीना पहिरीं DG मैट जेको उन हिकिड़ी वार्निंग इशू कई हुई त दिस इज़ गोइंग टू हैपन, हीउ थिए पियो, थींदो ई आहे। ऐं हीअ अहिड़े क़िस्म जा स्पेस जेके इंटेंसिव स्पेस रेनिंग जा जेके अचनि था, त बीइंग एन एनवायरमेंटलिस्ट मूंखे थोरो इन ॻाल्हि जो लाज़मी आहे, थोरो इदराक आहे त हीअ शयूं असांजे लाइ तकलीफ़ त थी सघनि थियूं।
नतीजो छा निकितो त असां हिकिड़ी स्पेल में सेकेंड थर्ड ऐं कंटिन्यूसली जॾहिं बरसातूं पवंदियूं रहियूं त असांजी मिसमैनेजमेंट जो हिकिड़ो पहलू त साम्हूं अची वियो आराम सां सुकून सां अची वियो। हाणे असां जेकॾहिं असांजो त हिकिड़ो तरीक़ेकार आहे त भई जिते असीं न पुॼी सघंदा आहियूं चवंदासीं फलाणे कोन कयो फलाणो चवंदासीं असां ब्लेमिंग असां वटि घणी आहे ब्लेमिंग गेम सो जेका बिल्कुलु तव्हां आहे बिल्कुलु सही उहा था असांजी चओ हले थी। एग्जैक्टली तव्हां असांजी बिल्कुलु सही था सिर्फ़ु चओ टाइम थी वियो आहे ब्रेक जो तरफ़ ऐं ख़बर आहे वञणु तमामु ज़रूरी हूंदो आहे। सो व्यूअर्स असां ब्रेक जी तरफ़ वधूं था जल्दी सां हाज़िर थियूं तव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में राण में। वेलकम बैक नाज़रीन सभी ॾिसंदड़नि खे आऊं मलिकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में राण में ऐं प्रोग्राम ऑन द टेलीविज़न हिन महिल लाइव हले पियो। उनखां अलावा फेसबुक ते बि तव्हां असांखे ॾिसी रहिया हूंदव ऐं जेकॾहिं आउं रिपीटेशन जी ॻाल्हि कयां त प्रोग्राम्स अपलोड कया वेंदा आहिनि यूट्यूब ते चैनल मौजूदु आहे मेहरान TV ऑफिशियल जे नाले सां। उनखां अलावा स्क्रीन ॾिनल नंबर बि हली रहियो हूंदो ऐं फ़ोन हाउस कंदी हलां थी 02221028555 तव्हां इहो डायल करे सघो था ऐं असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था के ॻाल्हियूं ॻंढे सघो था। ऐं उनखां अलावा आउं इहो चवंदसि त तव्हां जॾहिं कॉल्स कंदा आहियो त सुठो लॻंदो आहे प्रोग्राम ऑब्वियसली असां अव्हां जे लाइ नशर कंदा आहियूं जेका अव्हां जे ॻोठनि जी हालत आहे जेका अव्हां जी ॿेराड़ी जी साइड हालत आहे स्कूल्स जी जेका हालत आहे तव्हां उहे ॻाल्हियूं असांजे प्रोग्राम में ॻंढे सघो था। उनखां अलावा जेकॾहिं व्यूअर्स आउं ॻाल्हि करियां त असां अंगनि अखरनि जे हवाले सां जेकॾहिं ॾिसूं था त 230 समथिंग ईअं ई कुझु अंग अखर आहिनि एतिरियूं पुलूं असां वटि टुटी चुकियूं आहिनि ऐं उनखां अलावा जेके माण्हुनि जी जेका डेथ थिए पई अनकाउंटेबल जेको आहे सो अंग अखर असां वटि आहिनि जेतिरा माण्हू मरनि पिया ॿारड़ा उन में आहिनि उनमें नौजवान आहिनि उनमें बुज़ुर्ग आहिनि ऐं यकीन करियो वीडियोज़ जॾहिं वायरल थियनि थियूं जॾहिं ॾिसूं था त यकीन करियो ॾिसी बि कोन था सघूं तमामु घणो दुख थिए पियो जेका असां वटि हालत आहे जेका पेचीदगी आहे ऐं बंदनि ते जेको जहिड़ो थिए थो जेके तकरार थियनि था या जेके जीअं मतिलबु विच ते बंदि आहे ॿ ॻोठ आहिनि त सॼी सॼी राति उते अची करे पहिरेदार वेही रहनि था त हिन साइड न टोड़ियो हिन साइड पाणी नाहे छॾिणो ऐं माना ॿिन्हिनि धुरियुनि जो तकरार लॻो ई पियो आहे। सो असां वटि जेको सिस्टम आहे जेका प्लानिंग आहे उनजी हक़ीक़त में इहा कमी आहे या खोट आहे जंहिंजे करे असां इहे मसइला ॾिसूं पिया। उनखां अलावा जेकॾहिं असां स्कूल्स जी ॻाल्हि कयूं त स्कूल तक़रीबन ॿेराड़ी जी साइड बंदि आहिनि माण्हू दरबदर थी चुका आहिनि ऐं जॾहिं स्कूल्स जी हालत असां वटि अहिड़ी आहे त असां जेको आहे इनोवेशन जी ॻाल्हि कीअं करे सघूं था तब्दीली जी ॻाल्हि असां कीअं करे सघूं था नवाण जी ॻाल्हि असां कीअं करे सघूं था असां अॻियां वधण जी ॻाल्हि कीअं करे सघूं था जिथे असां दुनिया ॾिसूं था त जदीद तरक़ी में जेको आहे सो मुब्तला आहे उते असांजो जेको पाकिस्तान आहे असांजी जेका सिंध आहे उते बि किथे न किथे गवर्नमेंट जो रोल ज़रूरु आहे हिक ॿिए जी माण्हू हेल्प करे सघनि था उन जेका वर्स्ट सिचुएशन मां कंहिंखे कढी सघनि था कंहिंखे फूड पहुचाए सघनि था कपिड़ा कंहिंखे पहुचाए सघनि था इन खां वधीक जेको आहे सो केरु नथो करे सघे मां सम्झां थी त पोइ हिते असांजी हुकूमत जो ज़रूरु रोल अचे थो ऐं हुकूमत खे रोल प्ले करणु घुरिजे। उनखां अलावा मूं एशिया कप जी ॻाल्हि कई ऐं जॾहिं बि असां गेमिंग जी ॻाल्हि कंदा आहियूं स्पेशली जॾहिं असां एशिया कप जी ॻाल्हि कंदा आहियूं त ॾाढो असां पंहिंजे नौजवाननि में जोश जज़्बो ॾिसूं था न सिर्फ़ु नौजवाननि में पर ॿारड़नि में बि ॾिसूं था ऐं उनखां अलावा जेकॾहिं आउं बुज़ुर्गनि जी ॻाल्हि करियां त हर को घर में जेको आहे न एशिया कप आहे यानी TV ऑन आहे ऐं सभु को जेको आहे सो पंहिंजे घरनि में वेठल आहे ऐं असां जेको आहे सो ॾाढो शिदत सां इंतज़ारु कंदा आहियूं त असां किथां ॿुधी वठूं ऐं असां ॾिसी वठूं त असांजो जेको आहे सो पाकिस्तान विन करे पियो सो वेल गेम जो हिकिड़ो जेको आहे सो पहलू आहे इंडिया विन करे थो या पाकिस्तान विन करे थो गेम त गेम हूंदी आहे सो असां जेको आहे सो समटाइम्स सेंसिटिव थी वेंदा आहियूं सो सेंसिटिव जेको आहे सो इन हवाले सां असांखे न थियणु खपे। व्यूअर्स जुनैद मेमन बि असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं मां जेको आहे सो हमेशह उन्हनि जे लाइ इहे ई अल्फाज़ इस्तेमालु कंदी आहियां त माशाअल्लाह सां इलाही सुठी सोच जा मालिक आहिनि पाण ऐं हिकिड़ी सुठी नॉलेज बि रखनि था गेमिंग जे हवाले सां उनखां अलावा जेको आहे सो सुठो रोल पंहिंजो प्ले कंदा आहिनि मेहरान टेलीविज़न ते एज़ एन एंकर पर्सन जुनैद आऊं मूंखे मलिकार चवंदसि अस्सलाम वालेकुम थैंक यू कीअं आहियो तव्हां? हा आऊं बिल्कुलु ठीकु आहियां। अवां ॿुधायो जेके हालात असां वटि हलनि पिया प्रोग्राम में तव्हां पहिरीं बि ईंदा रहिया आहियो ऐं पाण फ्लड जी जेका सिचुएशन आहे फ्लड रिलीफ ते पाण ॻाल्हाईंदा रहिया आहियूं ऐं सोशल मीडिया ते जेके बि पेजिस आहिनि वॉलंटियरली असां काफ़ी सुठो रोल ॾिसूं पिया पंहिंजे नौजवाननि जो उन हवाले सां तव्हां छा चवंदव? बिल्कुलु जेको तव्हां ॻाल्हि कई त क्लिप्स ॾिसजनि था या सोशल मीडिया ते तमामु घणो ॾुख थिए थो तमामु घणो ॾुख इन करे थिए थो त असांजे मतिलबु ॿ तबिका आहिनि असांजे माना ईअं न आहे त असां हिकिड़ो मुल्क आहे असांजे ॿ निज़ाम आहिनि हिकिड़ो निज़ाम आहे जंहिंमें तव्हां ॾिसो पिया जंहिंमें घर टुटी पिया माण्हू रोडनि ते रहिया पिया आहिनि माण्हू हिकिड़े मानी जे
वेलेला परेशान आहिनि, बेरोज़गारी अलॻि आहे, पर ॿिए पासे असीं महल ॾिसूं था, अंदरि दावतूं ॾिसूं था, त असां वटि ॿ निज़ाम आहिनि। जिथे ॿ निज़ाम हूंदा आहिनि न, जिथे सम्झो त हिकिड़ी अशराफिया हुजे जेका फुल प्रोटेक्शन में हुजे, हुन जा घर अहिड़ा हुजनि जिन खे मींहं जो इफेक्ट न पए, जिन जे रोज़ी में इफेक्ट न पए, पैसे में इफेक्ट न पए, हुन जे खाइण पीअण, मतिलबु ॿ निज़ाम आहिनि। ख़ासि तौर ते इन टारगेट हुकुमरान तबिको जेको उन्हनि ई पैसनि मां, जेके टैक्स जा पैसा आहिनि, जेके आवाम जा पैसा, उन्हनि मां हिकिड़ा माण्हू जेके आहिनि फुल पंहिंजो ऐशूं कनि पिया, ॿिया पैसा माण्हू स्ट्रगल कनि पिया, तमामु घणो ॾुख थिए थो। ख़ैर बहरहाल जेके वॉलंटरी कमु कनि पिया त उन्हनि खे जस हुजे, जेके पंहिंजी मदद पाण जे बुनियाद ते महिनत कनि पिया, कोशिशि कनि पिया, मतिलबु एतिरो जिथे गवर्नमेंट जो कमु आहे, पर उनजे बावजूद बि राति मुंहिंजे दोस्त जी पोस्ट पढ़ी, दोस्त पंहिंजो भिक्षा जो दोस्त आहे, मसूद उन नालो आहे, त उन इहा पोस्ट छॾी त असीं मानी खणी हुन में पुगासीं कैंप में, त पौड़ीअ असांजे धड़का ॾिना, त चई त मुंहिंजा बच्चा सुबुह बुख ते रहंदा, हाणे आया आहियो, ऐं तव्हांखे सरकार पैसा ॾिए थी, तव्हां हाणे आया आहियो, पर हुनजो जेको हुन कुझु कोन चयो, अमां माफ़ु कजां, असां जल्दी ईंदासीं आईंदा, पर हुनजो चवण जो मक़सदु इहो त हू जेको आहे न सरकारी न हो, हू पंहिंजो ज़ाती तौर ते जेके दोस्त गॾिजी करे हुननि खे प्रोवाइड कनि पिया। पर मतिलबु इहा पोज़ीशन आहे त जेके बि वसवार आहिनि, जेके बि आहिनि, हर को पंहिंजो रोल प्ले करे जेतिरो करे सघे थो, ऐं जेके ॾिसो दर जंहिंजा घर आहिनि, जेको जीअं स्कूल तबाह थी विया आहिनि, त स्कूल अगरि कंहिं ॻोठ में स्कूल तबाह थी विया आहिनि, ॿारनि जी तालीम न ख़राबु थिए, त को मुखैर हुजे, को वॾेरो हुजे, को जेको जंहिंजी उताक हुजे, फारिग पयूं हूंदियूं आहिनि, ॾेई छॾनि त ॿार पढ़नि, त इन वाले सां हर कंहिंखे पंहिंजो रोल निभाइणु घुरिजे, ताकी जेको हीउ ॾुखियो वक़्तु आहे इन मां हर को मतिलबु निकिरी वञे। बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु सही था चओ। ऐं सिर्फ़ु चंद घड़ी जे लाइ जंहिं ॾींहुं घणी बारिश थिए पई, मींहुं घणो वसे पियो, त आउं सोचां पई त असां ॾाढो सुकून जी निंड जेॾीमहिल सुम्हूं था, ऐं जेकॾहिं इतफ़ाक़नि असांजे मुंहं ते हिकिड़ी फुड़ी अगरि अची पवे थी पाणीअ जी, त असां छिरकी उथी वठंदा आहियूं। त इन शइ जेको आहे थोरो जेको आहे सो मूंखे जीअं इंसान खे झंझोरे छॾींदी आहे का शइ, त ऐं सोचां पई उन्हनि माण्हुनि जे हवाले सां जेके जेको आहे सो बिना छित जे ऐं पंहिंजी फैमिलीज़ खे वठी करे बिना कंहिं शेल्टर जे अचनि था, न्याणियुनि खे वठी अचनि था, पंहिंजी फैमिलीज़ खे वठी करे निकिरणु तमामु ॾुखियो आहे। सो डॉक्टर नियाज़ अहमद मेमन जी ॻाल्हि जेको आहे सो असां विच में छॾे ब्रेक ते हली वियासीं, सो हुतां खां ई पाण कंटिन्यू कंदासीं। जी, इनफैक्ट असां इन जीअं साईं ॿुधायो त इहो असांजो मूं काफ़ी ऑब्ज़र्वेशन्स रहियूं आहिनि ड्यूरिंग माई विज़िट्स कंदा था रहूं। अॼु सुबुह जो बि आउं जॾहिं पंहिंजे घर खां निकितुसि पे हैदराबाद आयुसि पे हिते, तव्हां बिलीव कयो त उहो दिलि जो सुकून जेको आहे न उहो हिकदमि हिकिड़े पासे ते हली थो वञे। पूरी रोड साइड जेका भिक्षा खां वठी या ऑनवर्ड्स जेको मुंहिंजो जंहिं एरिया मां मुंहिंजो गुज़र थियो, त काफ़ी साइड ताईं पाणी उन रोड ते बि बीठल हो अञा ताईं इन एरिया में। हालांकि कल्ह कोई शायदि विज़िट बि थी किन ऑफिसर्स जी या कोई हायर अथॉरिटीज़ जी, त उहो स्टिल 15 ॾींहंनि खां पोइ उहो पाणी स्टिल उन ई रोड ते मौजूदु आहे, असां वटि आहे कोन हुनजो। जेकॾहिं कॾहिं हुन पासे था रखूं त ॿियो रोड बि बंदि थी थो वञे। असां वटि इंफ्रास्ट्रक्चर जो त प्रॉब्लम शुरू खां वठी रहियो ई रहियो आहे। सिंध में कॾहिं बि इंफ्रास्ट्रक्चर बहितर रहियो ई कोन्हे। रही ॻाल्हि त इन जा असरात जेके आहिनि ॾाढा ॾुखिया आहिनि। एज़ एन एनवायरमेंटलिस्ट जेको माहौल में जेके शयूं ईंदियूं उहे ॾाढियूं ख़राबु आहिनि। बरसाति जे करे उहे स्किन जूं डिज़ीज़िस तमामु घणियूं हींअर थी पियूं आहिनि। उन खां पोइ बुख़ार डेंगी जो हींअर तमामु वॾो हिकिड़ो ख़तरनाक जेको आहे सो उहो सिलसिलो शुरू थी सघे थो, पॉसिबिलिटी आहे उन में। पर ॻाल्हि इहा आहे त असीं आख़िर एतिरो असीं बेवस आहियूं छो? काफ़ी सारा माण्हू जीअं ॿुधायो साईं त वञनि था त हू इहो महसूसु कनि था त असांखे गवर्नमेंट ॾींदी, त गवर्नमेंट खे असां ट्रांसफ़र कंदा आहियूं पंहिंजूं। ठीकु आहे, असां पंहिंजी हिकिड़ी जेका सोच आहे उन सां असीं हलूं था, पर उन में बि तव्हां आम सॉरी टू से जेकॾहिं साईं उन्हनि सां मुतफ़िक़ थिए त असां फ़ोटू ज़रूरु कढाईंदासीं त बाबा असां बसि यार ठीकु आहे तव्हां फ़ोटू भले कढायो, पर जेकॾहिं इहो अॼु न निकितो त को फ़र्क़ु त कोन थो पए न। ऐं त मूंखे फील थींदो आहे त सिर्फ़ु असां फ़ोटू कढाइण जे लाइ कुझु कयूं पिया। इहा सोच जेका इन असांखे ॾाढो ख़राबु कयो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं उन्हनि सभिनी दोस्तनि खे जेके असांजा बुज़ुर्ग आहिनि, वॾा आहिनि, उन्हनि उहे दुनिया ॾिठी आहे उन्हनि, त ख़ुदा छा आहे इन सां इज़त नफ़्स मजरूह थी थिए साम्हूं वारे माण्हू जी। ऐं तव्हां ॾिठो हूंदो सोशल मीडिया ते हिकिड़ो मूं हींअर हिकिड़ी क्लिप ॾिठी जंहिंमें उहो शॉपर हिकिड़ी उन में आहे ऐं उनजो पोड़ी वीचारी जेका हिकिड़ी उनजो हथु हेठि आहे, हू मथां आहे। ख़ुदा जे वास्ते ख़ुदा जेके तव्हां इहे कमु कयो था, ख़ुदा जे वास्ते कुझु उहो एतिरो रहम कयो त साम्हूं वारो माण्हू को इज़त वारो माण्हू आहे। उन्हनि जी जेकॾहिं हू अचानक अची विया आहिनि त
असीं हुननि खे पहिरीं सेल्फ रिस्पेक्ट त हुननि जी असां उन ते त कंप्रोमाइज़ न कयूं न। अॼु तव्हांजे प्रोग्राम में अचण जो मक़सदु इहो हो तव्हां उन्हनि दोस्तनि खे चवंदो ख़ुदा रहा कंहिंजी सेल्फ रिस्पेक्ट ते कंप्रोमाइज़ न कयो। इहो हिकिड़ो मैसेज आहे जेको हले थो, मां सम्झां थो त हिन खे वठणु खपे, दिस शुड बी टेकन टू द हार्ट की भई असां घटि में घटि कयो जंहिंखे दिलि चवे थी कजे। असीं 5 माण्हू गॾिबासीं, 20 फ़ोटू निकिरंदा, 20 फ़ोटू हिकदमि तव्हांजी अञा मीटिंग ख़तमु कोन थींदी त यू विल बी ऑन द फेसबुक, भई असां हीअं करे छॾियो, करियो भले जेकी खपे बि कयो, पर ओरिजिनली बि कुझु कजे, वाक़ई दिलि सां कजे त कंहिंखे महसूस बि थिए ऐं ख़ुदा उनखे उनजो अजुर ॾींदो, जेके बि कनि था उन्हनि क्लास अजुर ॾींदो। हिन वक़्तु सूरत हाल ॾाढी ॾुखी आहे, तमामु ॾुखी हाल सूरत हाल आहे। तइलीमी लिहाज़ खां ॾिसो न, हाणे हींअर जेके बि माइग्रेंट्स आहिनि, जेके बि अफेक्टीज़ आहिनि, उहे शिफ्ट थी विया आहिनि स्कूल्स में, स्कूल जी बिल्डिंग्स में। हाणे स्कूल हिकिड़ो ऑलरेडी स्कूल ख़राबु थियल, उन्हनि स्कूलनि जी बिल्डिंग्स जूं पंहिंजी हालत ख़राबु, बहितर तव्हां उन्हनि स्कूलनि खे बंदि करे ऐं उन्हनि खे तव्हां उहे अफेक्टीज़ वीचारा केॾांहुं वेंदा। हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त असांजी सॼी सिंध एतिरी रिच आहे ऐं माण्हू चवंदा आहिनि त सिंध में अल्हम्दुलिल्लाह कहिड़ी शइ जी कमी आहे, मूंखे त आई डोंट सी, आई कांट सी एनीथिंग, कहिड़ी शइ जी कमी आहे, पर मूंखे नथो लॻे त कंहिं, हा कुझु माण्हू आहिनि जेके अलाह वारा आहिनि, जिन खे अलाह जो ख़ौफ़ थिए थो, उन्हनि वीचारनि पंहिंजनि घरनि में उन्हनि खे जॻहियूं ॾिनियूं आहिनि, पंहिंजे उताकुनि में जॻहियूं ॾिनियूं आहिनि। सिंध अञा पंहिंजे विरसे खे ख़तमु कोन ई कयो, उहे माण्हू असांजा अञा आहिनि जेके पंहिंजे विरसे खे क़ाइमु रखी पिया अचनि, माण्हू वञनि पिया, मदद बि कनि पिया, पर हिकिड़ो उन्हनि जी ख़बर ई कोन्हे। उहे जेके माण्हू मदद कनि पिया न, यू डोंट नो अबाउट देम, दे आर नॉट ऑन द फेसबुक, दे आर नॉट ऑन एनी अदर यूट्यूब चैनल, नो, उहे पंहिंजो कमु ईअं पिया कनि जो हुननि खे ख़ुदि ख़बर कान्हे त मूं कंहिंखे ॾिनो, कंहिंखे न ॾिनो। हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त तव्हां हुननि साम्हूं वारे माण्हुनि जी, बचनि जी ख़िदमत कयूं, गॾिजी सॼी था कयूं, सभु कंदासीं, केरु कोन थो करे। ऐं नथो सम्झां त कंहिं अहिड़ी हालत में को अहिड़ो माण्हू दिलि गुर्दे वारो हूंदो जेको सबुरु करे वेही रहे ऐं उहो पंहिंजो 2 मानियूं ग्रह जूं पंहिंजे बचनि खे बि कराए ऐं साम्हूं वारे ॾिसे पियो त हुन साम्हूं बचड़ा वेठा आहिनि, उन्हनि मानी कोन्हे खाधी। वी हैव टू बी वेरी केयरफुल। जेकी थियो सो थियो, हिन वक़्तु सिर्फ़ु इहो आहे त अचो गॾिजी, सभु जेके बि दोस्त यार मोहबतनि वारा जेके माण्हू आहिनि उहे सभु गॾिजी पवनि, इंजीनियर, डॉक्टर्स, असां बि कोशिशि कयूं था त कंहिं तरीक़े सां उन्हनि जायुनि ताईं पहुचूं जेके जिते जिते ज़रूरत पए थी उन्हनि जायुनि ताईं वञिजे। ॿी ॻाल्हि जेका टेक्निकल एस्पेक्ट्स में आउं कंदुसि उहा तमामु इम्पोर्टेंट आहे। ॾिसो हींअर माण्हू जेको एॾी वायलेंस पखेड़ी आहे, हाणे हीअं थी वेंदो, हाणे हीअं थींदो, बसि ॿोॾि अची वेंदी, हीअं थी वेंदो, हूअं थी वेंदो, हिकिड़ा मेंटली असीं अॻे डिस्टॉर्टेड माण्हू आहियूं। हिन वक़्तु असांजी मेंटल स्टेट जेका ॾाढी ॾुखी आहे। पोइ असीं अचो सोशल मीडिया ते, हालांकि आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, कल्ह मूं हिकिड़ी दी नेशन जी अपडेटेड थींदा रहंदा आहियूं, इर्सा वारनि सां जेको उन्हनि सां बि मुंहिंजो थोरो अपडेटेशन मिलंदी आहे, त कल्ह की हिकिड़ी तव्हां माण्हू ॾिसी सघनि था, उन्हनि ते पंहिंजो दी नेशन जी हिकिड़ी रिपोर्ट हुई, उन में मंगला अञा ताईं हाफ भरियो पियो आहे, हाफ ख़ाली पियो आहे अञा ताईं। अलाह कंदो त इनशाला उहो उते मैनेज थी वेंदो। हा, रही ॻाल्हि इहा त जेको पाणी असां वटि 5 नदी खां या 5 खां 7 लख क्यूसिक जे दरमियान क्रॉस कंदो बैरेज वटां, सखर वटां, अलाह कंदो त इनशाला उहो क्रॉसिंग थी वेंदी, उनजी पाणी स्पिल ओवर्स बि थोरा खुलियल आहिनि, इशू कोन्हे। असुल जेका हक़ीक़त उहा आहे त असांजी एम्बेकमेंट्स कमज़ोर आहिनि, पाणी एतिरो असांखे प्रॉब्लम कोन कंदो जेतिरो असांखे पंहिंजा बंद प्रॉब्लम कंदा। बंद असांजा बिल्कुलु महफ़ूज़ कोन आहिनि, उन्हनि में चरूं लॻियूं पियूं आहिनि, हेठि मां कल्ह वियोसि सॼो बंदि ॾिसी आहियां। सही पिया चओ, लाइव कॉलर आहिनि, उन्हनि सां ॻाल्हायूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाह। जी जी अदा, ऐं अव्हांखे भलीकार चवंदसि सुबुह महिराण जे अंगण ते। तव्हां पंहिंजो तारीफ़ करायो त तव्हांजो पंहिंजो नालो छा आहे? मंज़ूर अहमद कोकर। जी, प्रोग्राम जे हवाले सां छा चवणु चाहींदो मंज़ूर? प्रोग्राम तव्हांजो ठीकु आहे, माशाअल्लाह, कवरेज बि सुठी ॾेखारियो। जी जी, रहीम यार ख़ान जी छा सिचुएशन आहे जंहिं साइड तव्हां रहो था? आदि ठीकु आहे, ठीकु आहे, अल्हम्दुलिल्लाह। हाणे सही आहे, बाक़ी कुटू जे लाइ चवनि था पाणी खोड़ आहे या ग्रेड वग़ैरह पाणी जे तक़रीबन 40 किलोमीटर गुटू परे। बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। अल्लाह पाक रहम कंदो ऐं अव्हां जी वॾी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में कॉल कई ऐं तव्हां प्रोग्राम में शामिल थी चुका। सो जी डॉक्टर नियाज़ अहमद मेमन, पहिरियों मूं इनखे मूंखे आउं कंटिन्यू कंदुसि त 2010 में बि साॻी अहिड़ी तरीक़े जी सिचुएशन हुई ऐं उन में असां बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह असांजी पंहिंजी सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी हुई ऐं उहो इतफ़ाक़ सां रमज़ान शरीफ़ जो महीनो हो, ॾाढी ॾुखी हालत हुई, बरसातूं बि हुयूं ऐं इन खां
पर उन टाइम में असांजा जेके पॉलिटिकल जेके हुआ उन्हनि में हिकिड़ो नालो तमामु वॾो मखदूम अमीन फ़हीम साईं जो, जिन तमामु हिकिड़ो सभिनी खे कठे करे सभु गॾु हलंदा हुआ साईं सां, ऐं हर माण्हू पंहिंजो पार्ट प्ले कयो, हर कम्यूनिटी पंहिंजो पार्ट प्ले कयो, ऐं बंधनि जी हिफ़ाज़त कईसीं, बंधनि ते वेठा हूंदासीं। हिफ़ाज़त अलाह करण वारो आहे, इंसान पंहिंजे कोशिशि त करे सघिजे थी न, वॉट वी हैव टू डू, जस्ट हिकिड़ी ट्राए त कयो। हाणे हिन वक़्तु पाणी जी सूरत हाल एॾी ॾुखी आहे जो पाणी जी एम्बेकमेंट जी लेवल ऐं पाणी जी लेवल गॾु गॾु थी हले। ख़ुदा न ख़ासिता जेकॾहिं असां अञा इन्हनि शयुनि खे अञा बि असां तवजो न ॾिनो त पोइ असां कंहिं को ॾुखियाई तरफ़ वञी सघूं था। उनजे करे असां सभु गॾिजी पाण में हिन वक़्तु सिर्फ़ु इन ॻाल्हि जी ज़रूरत आहे त शुरू खां सखर खां वठी वेंदे सैरिश नगर हैदराबाद ताईं पूरो जेको एम्बेकमेंट आहे, पूरी जेका बंदि आहे, उन ते सभु दोस्त उते अचनि, पंहिंजो पंहिंजो पार्ट प्ले कनि, उते पहिरियों बि ॾियनि, उते वेहनि बि, उन्हनि सां गॾु टीमूं ठाहे हलनि। ऐं हिते उन खां पोइ तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां जेका तमामु घणी जंहिंजो एक्सपेक्टेशन हूंदी आहे, उहा हूंदी आहे त किथे न किथे हथरादू ब्रेक बि कंदा आहिनि माण्हू। हिकिड़ी टेररिस्ट हिकिड़ी एक्टिविटी जो हिकिड़ो अंदेशो रहंदो आहे हमेशह त भई कंहिं न कंहिं तरीक़े सां का असां कोशिशि कयूं कंहिंखे डिस्टर्ब करण जी, उनजो वॾो अंदेशो हूंदो आहे। छाकाणि त माण्हुनि खे त माण्हू त असांजा अप्रोच केॾी महिल कहिड़ी थी सघे थी, उनखे रोकण जे लाइ एडमिनिस्ट्रेशन बि आहे, एडमिनिस्ट्रेशन खे बि रिक्वेस्ट कंदासीं। पर असां सिर्फ़ु इहो था सोचूं त असीं घबरायल आहियूं, इहे डेफिनेटली एडमिनिस्ट्रेशन जेका उहा बि घबरायल आहे, उहे बि माण्हू आहिनि, उहे बि इंसान आहिनि, उहे बि पंहिंजे बस आहर जेकी उन्हनि वटि कोशिशि कनि था। सो पाण हितां खां ज़रूरु कंटिन्यू कंदासीं। ऐं इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त हिते असांजो रोल आहे, असां जहिड़ी तरीक़े सां हींअर ताईं ॾिसूं पिया ऐं कलेक्टिवली जेको रोल प्ले थिए पियो, सो इन हद ताईं बि असांखे वञणु खपे जिते असां चवंदा आहियूं त असांजे इदारनि जो रोल आहे, त यकीननि असांजे इदारनि जो रोल आहे, पर किथे न किथे असांजे इदारनि जा माण्हू बि घबरायल हूंदा आहिनि। सो मिली जुली करे असां हिन सिचुएशन खे पार करे सघूं था। व्यूअर्स, वक़्तु साईअ जो थी वियो आहे, सो असां वधूं था ब्रेक जी तरफ़। ऐं काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में रहण। वेलकम बैक न सभिनी ॾिसंदड़नि खे ऐं भली कार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम अव्हांजे पंहिंजे अंगण सुबुह में रहण में। ऐं सुबुह जो वक़्तु आहे, यकीननि अव्हां पंहिंजे घरनि में पंहिंजे तरीक़े सां सुबुह जी शुरूआति करे चुका हूंदो। सुबुह जो पहर सुठो थींदो आहे, सुबुह जो पहर मूंखे इलाही ख़ूबसूरत लॻंदो आहे। ऐं सम्झंदी आहियां त असां जेको ॾींहुं गुज़ारियूं था सभिनीनि पहरनि मां सुबुह जो वक़्तु इलाही हसीन थिए थो। उन वक़्तु असां जेको आहे सो जॾहिं निंड मां उथंदा आहियूं त इंसान जेको आहे सो जेके सोचूं हूंदियूं आहिनि उहे उन वक़्तु जेको आहे सो असां जूं फ्रेश हूंदियूं आहिनि। ऐं असां फ्रेश थी करे जॾहिं ॾींहं जी शुरूआति कंदा आहियूं, असांजी जॾहिं प्लानिंग सुठी हूंदी आहे त ॾींहुं सुठो गुज़रंदो आहे। ॿी ॻाल्हि त उहे जेके वॉलंटियरली असांजा नौजवान पंहिंजो रोल प्ले कनि पिया, त नई मॉर्निंग नई जदोजहद ऐं वञनि था, वञी करे उन्हनि जी हेल्प कनि था। सो स्पेशली आउं इहो बि चवणु चाहींदसि त औरतुनि जो बि तमामु घणो ख़्यालु रखियो वञे, नियाणियुनि जो तमामु घणो ख़्यालु रखियो वञे। जेका तव्हां प्लानिंग कयो था उन प्लानिंग में हिकिड़ो जेको आहे सो तव्हां सेशन रखो, जंहिं सेशन में तव्हां सुठे तरीक़े सां असां जूं भेनरूं वेंदियूं आहिनि सेशन्स में। सो इन हवाले सां ट्रेनिंग जे हवाले सां थोरो घणो आउं जेकॾहिं ॿुधाईंदी हलां त कुझु सेशन्स रखिया वेंदा आहिनि इन सिचुएशन में स्पेशली। सो ख़ैर कुझु पोस्ट आउं बि ॾिसां पई सोशल मीडिया ते, इलाही सुठो बि लॻे पियो त असां जेको आहे सो इलाही हिमत सां हिन सिचुएशन में निकिरूं पिया ऐं सुठे तरीक़े सां पंहिंजो रोल प्ले कयूं पिया। सो असांजो इहो फ़र्ज़ु आहे ऐं हिन टाइम में आउं इहो चवंदसि त असांजो ख़ुदि इम्तिहान आहे। वेल व्यूअर्स, असांजे प्रोग्राम में सैयद मोहम्मद नदीम शाह मौजूद हैं। फ्लड की जो सिचुएशन है, जिस तरह से सोशल मीडिया पे हम देख रहे हैं, उसके अलावा जिस तरह हमारे हुक्मरानों का रोल है, तो आप कैसे देखते हैं, क्या कहना चाहेंगे अपनी ज़ुबानी आप? लेकिन जो इस वक्त फ्लड की जो सिचुएशन चल रही है थ्रू आउट पाकिस्तान बहुत पुअर है, और स्पेशली बलूचिस्तान और सिंध के अंदर, ठीक है, बहुत ज़्यादा लोग जो है इससे इफेक्टेड हुए हैं। सही। अच्छा, गवर्नमेंट भी अपना रोल कहीं ना कहीं अदा कर रही है। अब बारिश होने के बाद जो उसके बारिश के असरात हैं, असल चीज़ है वो उसके ऊपर काबू पाना, कि जो बीमारियाँ उससे जन्म लेंगी, जिस किस्म की डिजीज़ वगैरह, जैसे साई ने बताया कि स्किन की प्रॉब्लम हो सकती है, ठीक है, उसके अलावा बुखार है, डेंगू है, काफ़ी चीज़ें जो है वो इंसान की सेहत के ऊपर असरअंदाज होती हैं। सही। तो उसको कंट्रोल करने के लिए अभी अगर आप रोड पर चले जाएं, तो अगर बाइक पर राइड कर रहे हैं तो मच्छर आँखों के अंदर जो है शाम के अंदर लगते हैं। मसा भी वो जो सर्दी का मौसम है नहीं, तो इस किस्म की सिचुएशन चल रही है कि कम्युनिकेबल डिजीज़ और नॉन कम्युनिकेबल डिजीज़,
ये दोनों होने का अंदेशा है, जिस पर गवर्नमेंट को जो है वो देखना चाहिए कि जो इमदाद दे रहे हैं उसके अलावा इन चीज़ों पर भी वो काबू पाए। हाँ बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही चओ था। ऐं वायरल डिज़ीज़ थियनि थियूं ऐं जेके माण्हू बोड जे उन पाणी मां गुज़रनि पिया ऐं जॾहिं उन्हनि खे उञ लॻे पई, पाणी जी शिदत महसूसु थिए पई त उहे उहो ई पाणी पीअनि पिया, उहो ई पाणी वापराइनि पिया। उनजे करे काफ़ी प्रॉब्लम्स असां ॾिसूं पिया ऐं स्किन जा काफ़ी सारा प्रॉब्लम्स थींदा आहिनि। सो जेके असां कैंप्स में ॾिसूं था, जॾहिं फूड पहुचायो वञे थो, जॾहिं क्लोथ्स पहुचाया वञनि था, त उन सां गॾोगॾु जेको आहे सो मेडिसिन ज़रूरु पहुचायूं वञनि, जीअं उहे माण्हू इन टफ टाइम मां थोरो इन टफ टाइम उन्हनि जो जेको टफ टाइम आहे उहो थोरो जेको आहे सो घटि थी सघे, या इन टाइम खे उहो जेको आहे सो उहे सामान उन्हनि मुहैया हुजनि जंहिंजे करे उहे इन सिचुएशन मां निकिरी सघनि। जुनेद, जेकॾहिं असां एशिया कप ते ॻाल्हायूं त उन हवाले सां तव्हां छा चवंदव? मुंहिंजो पहिरीं त हिन टॉपिक ते टेक वठो, पोइ एशिया कप ते हा बिल्कुलु। अच्छा ॾिसो, असां हिन जे महिल फ्लड जी ॻाल्हि कयूं था न, असां हिकिड़ो मेन शइ आहे न उनखे डिस्कस कयूं ई कोन था। ॾिसो, असां अगरि मिसाल हैदराबाद खां कंहिं अहिड़े रूट ते वञूं था, सम्झो असीं कराची वञूं था ऐं बिटवीन द ॿिन्ही शइ जे विच में पेट्रोल पंप न आहे, त छा असां हिकु ॿ लीटर भराए वेंदासीं? अॻियां गाॾी बीह रहंदी, असां पूरी तयारी सां वेंदासीं, असां पूरी टांकी फुल करायूं ऐं ताकी असां कराची ताईं पहुचूं, ठीकु आहे। हाणे सुवाल इहो थो पैदा थिए त हीउ जेको सिचुएशन आहे छाजे करे, उन्हनि खे बि त पॉइंट आउट कयो जिन जे करे हीउ कारो मुंहुं थियो आहे। बंद कमज़ोर छो आहिनि? बंदनि जी त बजट अचे थी, पथरनि जी बजट अचे थी, असां हिकिड़ो तबको आहे, उनखे केरु कुझु नथो चए, उन्हनि खे ठेकेदार चयो वेंदो आहे, साईं जिन खे, जेके जिन माशाअल्लाह सां पूरो मुल्क तबाह करे छॾियो आहे। पहिरीं ॻाल्हि आहे त ॾिसो न, हीउ रोड जेको आहे, हीउ जेको गटर आहे या हीउ जेको ड्रेनेज आहे, हीउ छो पाणी बीठो आहे, छाजे करे रोड तबाह आहे? उहो साईं जिन इलाही हार्ड ॻाल्हि कई आहे, पर बिल्कुलु एक्यूरेट तव्हां ॻाल्हि कई आहे। हाणे तव्हां कंटिन्यू कंदासीं, लाइव कॉलर आहिनि, पहिरीं पाण उन्हनि सां ॻाल्हाए वठूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, अदा अवां खे भली कार चवंदसि। अवां जे पंहिंजे प्रोग्राम में तव्हां पंहिंजो तारीफ़ करायो, किथां ॻाल्हायो पिया, कहिड़े शहर मां पिया ॻाल्हायो? साईं, कंबर ज़िलो तालको वारा ॻोठ हमल। ॾाढो इफेक्ट थी रहे। जी जी, तव्हांजो पंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजो गुलाम नबी नालो आहे। जी, प्रोग्राम जे हवाले सां छा चवंदव? असांखे रुगो हिनमहिल तंबुनि जी ज़रूरत आहे, ॿार पट ते वेठा आहिनि, जॻहियूं टही वियूं आहिनि असांजूं। तव्हांखे चयो न। हा, ऐं तव्हांजी साइड जी छा सिचुएशन आहे? फैमिलीज़ कीअं जेको असां सर्वाइव कनि पियूं? वॾो पाणी आहे, असां वटि रस्ता कटियल आहिनि, में अॾो कटियल आहे, शहदाद कोट एॾो कटियल आहे, असां बोर्ड में वेठा आहियूं अंदरि, न लाचुनि जी ज़रूरत आहे, असां त मरी वियासीं हेॾे सफ़ा। जी जी, तव्हां ताईं का टीम पहुती आहे, केरु पहुता आहिनि, कंहिं सहकार करण जी कोशिशि कई आहे, कुझु चयो आहे, नाहे चयो? जो इन पसंदि माण्हुनि खे तंबू हाणे असांजा घटि में घटि 50 घर ईअं पट ते वेठो आहे, हाणे असां काॾे वञूं? अल्लाह पाक रहम करण वारो आहे। इंशाअल्लाह तव्हांजो हक़ आहे, जेतिरा असां वटि एड्स अचनि पिया, जेतिरी असां वटि मदद अचे पई, सो अव्हांजो हक़ मां ताईं पहुचे। ऐं इहो ई चवणु चाहींदसि, तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में कॉल कई आहे ऐं असां इहो ई कोशिशि कंदासीं त तव्हांजो आवाज़ु असां बणिजी सघूं। सो चाइना जे हवाले सां मूं ॾिठो त चाइना जेको आहे सो एड ॾिनो आहे, हुन खां अलावा 25,000 खनि टेंट्स बि ॾिना आहिनि, ऐं जेके इलाही हार्ड एरियाज़ आहिनि उन्हनि एरियाज़ ताईं अञा ताईं छो सामान कोन पहुतो आहे, टेंट्स अञा ताईं छो कोन पहुता आहिनि, राशन पाणी छो कोन पहुतो आहे, ऐं उन्हनि एरियाज़ में त जेको आहे सो फूड ठहियलु ठुकियल वञी करे उन्हनि खे सर्व करणु खपे। जेका हालत आहे, ॾाढो दुख थिए थो, तमामु घणो दुख थिए थो। जुनैद, तव्हां कंटिन्यू कयो, बंदनि जे हवाले सां तव्हां ॻाल्हि कई न, बंदि थिया, रोड रस्ता थिया, इहो तव्हां ॾिसो, इहो थोरो पोयां वञो, 8 साल पोयां वञो, कंहिं बि इलाइक़े खे तव्हां पॉइंट आउट कयो आहे, हीअ रोड आहे, हीअ ड्रेनेज आहे, पोइ वरी वञो त इहो कॾहिं टेंडर पास थियो, जीअं टेंडर पास थींदो आहे पोइ हिकिड़ा खिलाड़ी मैदान में अची वेंदा आहिनि, पोइ साईं 10 करोड़ जो प्रोजेक्ट आहे, तव्हां कॾहिं थोरो केरु गौर करे त 10 करोड़ जे प्रोजेक्ट ते थिए छा थो? 8 करोड़ कीअं हिकिड़ी चेन आहे जेका 8 करोड़ खाए थी, हीउ तुंहिंजो हिसो, हीउ तुंहिंजो हिसो, हीउ तुंहिंजो हिसो, MN MPS खां वठी मिनिस्टरनि खां वठी वेंदे आख़िर पटे वाले ताईं सभिनी खे पंहिंजो हिसो मिले थो। उन खां पोइ बक़ाया 2 करोड़ में रोड ठहे थो, जेको तव्हांजो फ़क़ति हिकिड़ी बारिश जो महिमान आहे, हिकिड़ी बारिश थींदी पूरो रोड तव्हांजो खुली वेंदो। हाणे उन ते पॉइंट आउट केर बि नथो करे। हाणे हुननि जी ज़िंदगी तव्हां चेक कयो, हुननि जा बंगला बि थी विया, हुननि जूं गाॾियूं बि थी वियूं, हाणे उहे दुबई वञनि पिया, घुमण वञनि पिया, इन ते केरु नथो ॻाल्हाए। ऐं वरी जंहिं महिल जीअं बारिशूं ईंदियूं, उहे ई माण्हू निकिरंदा ॿाहिरि, उन पंहिंजे जेके बैंक बैलेंस मां 1 लाख 2 लाख कढंदा,
पोइ वरी साईं फोटो सेशन थींदो जीअं असर ॻाल्हि कई हा। ही साईं पोइ वरी उन्हनि जा चमचा ईंदा साईं हीअं करे छॾियो साईं हीअं करे छॾियो साईं वॾो ख़ुदा जो ख़ौफ़ कयो साईं छा कयो साईं त माल ठाहे त ही हालत थी आहे। ऐं ॿी ॻाल्हि जॾहिं असां वटि जेको आहे न वोटिंग जो टाइम ईंदो आहे त एतिरियूं गाॾियूं भरे करे मोकिलींदा आहिनि ऐं उते जुलूसनि जलसनि में एतिरो ख़र्चु थींदो आहे, उहो ख़र्चु हिन टाइम ते थियणु खपे त इहे जेके माण्हू आहिनि इहे वञी करे पंहिंजा पैसा ख़र्चु करे हिननि खे वञी वोट ॾींदा ऐं असां को बि अहिड़ो रोल नथा ॾिसूं जॾहिं त हुजण असां वटि ईअं खपे त हिन सिचुएशन में इहे वॾियूं वॾियूं जेके गाॾियूं ईंदियूं आहिनि हिन सिचुएशन में वञनि ऐं माण्हुनि खे वञी जेको आहे सो रिलीफ ॾियनि। सो वेल इलाही ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। वेल मूं अव्हां खां पुछो एशिया कप जे हवाले सां, अव्हां बि इलाही एक्साइटेड हुया लास्ट प्रोग्राम में। एशिया कप त मैच त सभिनी ॾिठो। हा। एशिया कप जी जेका हिस्ट्री आहे उहा त असां लास्ट टाइम ॿुधाई त हुन में एशिया जी टीमूं 100 वठंदियूं आहिनि हा हा जंहिंमें मेनली जेके टॉप ऑफ द टीमूं आहिनि पाकिस्तान इंडिया श्रीलंका आफ्टर दैट बांग्लादेश अफगानिस्तान हांगकॉन्ग इहे टीम्स आहिनि त तमामु बहितरीनु मुक़ाबला थींदा आहिनि। कल्ह पाकिस्तान इंडिया जो मैच हो जेको त एशिया कप में हुजे टूर मैच हुजे वर्ल्ड कप में हुजे केॾी महिल बि हुजे त हुनजी अहमियत पंहिंजी हूंदी आहे। पर रिसेंट पास्ट में सीरीज़ का थी कान्हे पाकिस्तान इंडिया जी त पाकिस्तान इंडिया जो टकराव जेको थींदो आहे कंहिं न कंहिं वर्ल्ड कप या एशिया कप जे टाइप जो टूर्नामेंट में थींदो आहे त कल्ह मज़ो आयो। ओवरऑल फर्स्ट टाइम इन करे मज़ो आयो हालांकि पाकिस्तान हारायो मैच पर इन करे मज़ो आयो जो पाकिस्तान पंज विकेट्स था कुझु हा मतलब फाइट थी लास्ट में अमूमन ईअं थियो आहे जेके लास्ट 3-4 मैचिस थिया आहिनि उनमें ईअं थियो आहे जो या पाकिस्तान वन साइड खटियो आहे इंडिया वन साइड खटियो आहे। वन साइड विक्ट्री हारण वारे खे हज़म न थींदी आहे। पोइ खटण वारा त जाम ख़ुशि थींदा आहिनि हारण वारा वरी पोइ अफ़सोस कंदा आहिनि त यार असां एॾो बेकार मैच हारियो जीअं लास्ट टाइम इंडिया हारियो त कल्ह जेको मैच थियो जो आख़िरी बॉल जंहिं टाइम ते छको हुयो हार्दिक पांड्या त उन टाइम ते बि होप हुई त पाकिस्तान मैच विन करे वञे हा। कुझु वजूहात रहियूं इनशाला जेको नेक्स्ट वरी तव्हां पुछंदा त वजूहात थोरो 3-4 मिंट टाइम लॻंदो हुन में ॿुधाईंदसि त कहिड़ी वजूहात रहियूं। ओवरऑल पाकिस्तान बहितर खेॾियो तमामु सुठो खेॾियो ऐं तमामु घणी ख़ुशी थी। शाहनवाज़ ॾहाणी कल्ह खेॾियो ऐं हुन तमामु बहितरीनु गेम कई न सिर्फ़ु बॉलिंग में बैटिंग में बि इहो जेको स्टैम्प लॻल हो न त न्यू आहे प्रेशर हैंडल कोन थो करे त सभिनी ॾिठो त इन खां वधीक प्रेशर जो मैच को बि कोन हूंदो आहे ऐं हुनजो जेको जोश आहे हुन वलवलो हो हालांकि उहो बॉलर आहे पर हुन बैटिंग में बि ॾेखारियो त जंहिं महिल हिकिड़ो जोश हूंदो आहे करण जे लाइ हिकिड़ी तव्हांजे अंदरि हिकिड़ी जुस्सत हूंदी आहे न त पोइ तव्हां नामुमकिन खे मुमकिन बनाईंदा आहियो। जंहिं टाइम ते तव्हां होप वेगी त आसिफ अली छका हणंदो जंहिं टाइम ते उमेद वेगी त ख़ुशदिल छका हणंदो शादाब छका नवाज़ कंहिं बि न आया तव्हांजे उन माण्हू आहे जंहिं मां तव्हांखे 1% बि उमेद न हुई त हीउ छको छा आहे सिंगल खणंदो पर हुन तव्हांखे 2 छका हणी तव्हांजो रिस्पेक्टेबल टारगेट उनजे करे थियो सुठो टारगेट थियो जंहिंखे पाकिस्तान हिकिड़ो मैच में फाइट बैक कयो। हा सही था चओ ऐं लास्ट में रिव्यूज़ मूं ॾिठा पई मैच त मूं कोन ॾिठी पंहिंजे व्यूवर्स खां बिल्कुलु सही सही आऊं ॻाल्हि कंदसि न मां ड्रामास न ॾिसंदी सो वेल ऑनलाइन शॉपिंग समटाइम्स वेल जेको आहे सो असांजा जेके पाकिस्तानी आहिनि जेको एतिरो जोश जज़्बे सां वञनि था वञी करे ॾिसनि था सो रिव्यूज़ इहे ई हुया त असां जेकी टीम आहे पाकिस्तान जी तमामु सुठो खेॾी पई ऐं असां जेको आहे सो जॾहिं लॉस बि कयूं था को ॾुख कोन्हे छो त एंड ताईं हू विया सो ये बेहतरीन ॻाल्हि आहे सुठी ॻाल्हि आहे। सैयद नदीम शाह से भी मैं पूछना चाहूँगी एशिया कप के हवाले से जी आप क्या कहेंगे? पहले में जो वो फ्लड का चल रहा था जो हमारी टॉपिक चल रहा था उसमें एक चीज़ ऐड कर दूं कि दुनिया में 145 ममालिक का जो है वो डेटा कलेक्ट किया गया है बारिश के हवाले से रेन के हवाले से उसमें पाकिस्तान का 124वां नंबर है। तो आप अंदाज़ा कर लें कि कहाँ पर पाकिस्तान ने कहाँ कोताही की है ये आफत है या हमारी नाअहली है ये आप अंदाज़ा कर लें ठीक है। तो दूसरा आपने एशिया कप का पूछा तो एशिया कप का ये पाकिस्तान का ये 10वां मुकाबला था इंडिया से तो जिसमें से पाकिस्तान जो है सिर्फ 2 मैच ही जीता है और ये 8 मैचेस पाकिस्तान ने हारा है और एशिया कप में T20 के हवाले से ये दूसरा मैच था पाकिस्तान का तो दूसरा ही पाकिस्तान हारा है। पाकिस्तान ऐसे जो बड़े टूर्नामेंट है उसमें बहुत कम इंडिया से जीता है पर जो कल मुकाबला देखने को मिला वो बड़ा ज़बरदस्त था ठीक है। उसमें कुछ कैप्टनशिप के हवाले से मैं कहूँगा कि बाबर ने कहीं ना कहीं जो है कुछ गलतियाँ की जैसे उसने फ़खर जमान ने जो वो अगर वो कैच ले लेते हैं उनका विराट कोहली का तो सिचुएशन थोड़ा सिनेरियो चेंज हो जाता है। फ़खर जमान जो वो बेसिकली लेफ्ट हैंडेड बैट्समैन है तो उनको उन्होंने सेकंड स्लिप में खड़ा किया तो उनके जो बॉल आई है वो राइट साइड पर आई है तो उनका पिवट हैंड जब लेफ्ट है तो राइट साइड से थोड़ा सा वीक पड़ जाता है कैच लेना या डाइव करना ये मकसद एक नेचुरल है।
तो ये थी। फिर जो उन्होंने अटैकिंग फील्ड नहीं रखी, स्लिप जो है बॉल जो है सीम एंड स्विंग बहुत ज़्यादा हो रहा था। हाँ। तो उन्होंने जो है वो स्लिप के अंदर जो प्लेयर जो वो रिमूव कर दिए थे वहाँ से, स्लिप से जो उनके फील्डर्स थे। जी तो ये तो बाकी है कि ओवरऑल आपने देखा शाहनवाज धानी का भी इन्होंने बताया कि वो एक टैग लगा हुआ था बिल्कुल कि वो जूनियर है, और जो है वो कल उन्होंने साबित किया कि आई एम समथिंग, ठीक है ना, कि मैं भी कुछ हूँ और मैं कुछ पे कर सकता हूँ, और उन्होंने पे किया बिल्कुल, ठीक है, एज ए बॉलर, एज ए बैटर, एज ए फील्डर। और यकीन करें मैं और मेरी पूरी फैमिली, मेरा बेटा भी क्रिकेट खेलता है, हम लोग देख रहे थे मैच, अब इतना हंस रहे थे, इतना एंजॉय कर रहे थे शाहनवाज धानी के शॉट्स को, जिस तरह उसने बल्ले के ऊपर हाथ मारा और रन ले रहे थे वो, और जिस तरीके से उन्होंने जो वो सेलिब्रेट कर रहे थे एक एक रन को, तो बड़ा अच्छा लगा। तो उम्मीद है कि असल सेलिब्रेशन में विकेट वाला हो, तो विकेट मिला हाँ, विकेट मिला नहीं, अगर वो विराट कोहली का विकेट ले लेते तो बड़ा कुछ हो जाता। तो एक मकसद ऐसे प्लेयर जो वो टीम के अंदर जान डालते हैं, सही मतलब वो एंटरटेन भी करते हैं, एक फाइट, जैसे इन्होंने कहा कि आदमी के अंदर जज्बा, जब तक हम जो है वो केटू की चोटी को सर करने का मतलब इरादा नहीं करेंगे तो कैसे करेंगे, मतलब हमारे अंदर एक जज्बा होना चाहिए, ज़ील होना चाहिए, तो फिर आदमी कामयाबी हासिल सही सही मतलब गेमिंग में असांखे इहो सबक त मिले थो त असां जेको आहे सो जेकॾहिं असां में जोश आहे, जज़्बो आहे, त असां कुझु बि करे सघूं था। ऐं पॉज़िटिव वे में असां जेकॾहिं करणु चाहियूं त यकीनन असां जेका मंज़िल तय करियूं था उहा असां ज़रूरु माणे सघूं था। सो इंसान जेको आहे सो पंहिंजो गोल ठाहे सघे थो, पर हथ में असांजे बि सिर्फ़ु इहो आहे त असां महिनत कयूं ऐं असां महिनत सां ई अॻियां वधी सघूं था। व्यूवर्स, वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो, सो न्यूज़ ब्रेक जी तरफ़ वधूं था, वरी जल्दी सां हाज़िर थियूं था अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। वेलकम बैक नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवंदसि अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं जॾहिं असां वटि मींहनि जो सिलसिलो जारी थींदो आहे, उन खां पोइ असां वटि मसइला वधंदा आहिनि। मसइलो असल में इहो हूंदो आहे त असां वटि पंहिंजो जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे उन जूं कोताहियूं कमियूं आहिनि, ऐं उन खां अलावा ड्रेनेज जो असां वटि जेको फेस कयूं था मसइलो आम ॾींहंनि में, उहो वधी जेको आहे सो असांखे हिन सिचुएशन में पहुचाए थो। उहे माण्हू जेके खुले आसमान जे हेठि वेठल आहिनि, जेके बिना शेल्टर जे वेठल आहिनि, जेके पंहिंजी फैमिलीज़ खे वठी करे वेठल आहिनि, नियाणियुनि खे वठी करे वेठल आहिनि, उन्हनि जे लाइ यकीनन इहो वक़्तु ॾुखियो आहे। ऐं जेको आहे सो जहिड़े तरीक़े सां असां ॾिसूं पिया सोशल मीडिया जे थ्रू, त हक़ीक़त में हर इंसान खे ॾुखु थिए थो, हर ख़ाली आहे ऐं हर इंसान जेको आहे सो ॾुखारो ज़रूरु थिए थो। ॿी ॻाल्हि इहा त जॾहिं मींहं बंदि थी वेंदा आहिनि त असां वटि जेको सिजु निकिरे थो, पंहिंजे आबताब सां निकिरंदो आहे, ऐं सिज जी तपश तमामु घणी तेज़ हूंदी आहे। मां जॾहिं घर खां निकितसि पे त यकीन करियो तपश हुई, महसूसु थिए पई, त अहसासु थिए पियो त उहे माण्हू जेके तंबुनि में मौजूदु आहिनि, जेके कैंप्स जे तावन सां वेठल आहिनि, त उहे हिन सिचुएशन में कीअं पंहिंजो वक़्तु गुज़ारींदा हूंदा। ऐं कुझु माण्हू त जेको आहे सो खुले आसमाननि हेठि वेठल आहिनि, कुझु न पर इलाही केतिरा माण्हू खुले आसमान हेठि वेठा आहिनि बिना जेको आहे सो तंबुनि जे। सो जेकॾहिं असां वटि एड अचनि पिया, असां वटि एतिरियूं मदद जे लाइ अचनि पियूं कैंप्स वग़ैरह, त उन्हनि माण्हुनि खे रिलीफ तमामु घणो जल्दी मिलणु खपे। पर असां वटि हाल इहो आहे जो अञा ताईं माण्हू खुले आसमान जे हेठि वेठल आहिनि ऐं मसइला तमामु घणा पोइ थियनि था। असां जेकॾहिं ॾिसूं था रस्ते रोड तां जेकॾहिं गुज़रंदे बि कंहिं महिल असां ईअं थियो हुजे, थोरो कंडो सिर्फ़ु असांजे पेर में लॻो हुजे, त उहो कंडो केतिरी तकलीफ़ ॾींदो आहे, असां हली कोन सघंदा आहियूं। पर उन्हनि माण्हुनि जे सिचुएशन जेकॾहिं असां ॾिसूं था त अञा ई जेको आहे सो असांजी दिलि वेही वञे थी। सो ख़ैर अल्लाह पाक खां दुआ बि आहे त अल्लाह पाक जेको आहे सो असांखे असां ते रहम फरमाए। अल्लाह पाक जी ज़ात ई आहे जेका इंसान ते रहम कंदड़ आहे, करम कंदड़ आहे। ऐं हूअं बि अल्लाह पाक इंसान खे जेको आहे सो माउ जो प्यारु तमामु घणो हूंदो आहे, 70 माउनि खां वधीक रब ताला चाहींदड़ आहे, पंहिंजो कंदड़ आहे, त असां अल्लाह पाक खां ई घुरूं था। उन खां अलावा प्रोफेसर डॉक्टर नियाज़ अहमद मेमन असांजी प्रोग्राम में व्यूवर्स मौजूदु आहिनि, इसरा यूनिवर्सिटी में पंहिंजूं ख़िदमतूं सरंजाम ॾियनि था, एनवायरमेंट जे हवाले सां इलाही सुठी नॉलेज पाण रखनि था। सैयद नदीम शाह असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, उन खां अलावा जुनैद मेमन बि असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं इलाही सुठी पाण नॉलेज रखनि था, गेमिंग जे हवाले सां असांखे अपडेट रखनि था। जेकॾहिं असां हींअर एनवायरमेंट जी ॻाल्हि करियूं, पंहिंजे माहौल जी ॻाल्हि करियूं, त छा था सम्झो त असांजे माहौल में एतिरी बिगाड़ आख़िर पैदा थिए छो थी? ॾिसो, ही को हिकिड़े ॾींहं जी ॻाल्हि कोन्हे। जीअं साईं बि ॻाल्हि पई कई त हिकिड़ी हीअ अपडेटेड थींदियूं रहंदियूं आहिनि। ग्लोबल वार्मिंग हिकिड़ो इंटरनेशनल इशू आहे,
उन जे करे असांजी इन्वायरमेंट में चेंजिस ईंदियूं। ही बरसातूं ही ज़्यादा उन्हनि जो इहो सिर्फ़ु इन जे करे कोन्हे। ऐं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मां, हीअ ॾाढो हैरानी जी ॻाल्हि हुई त मूंखे कंहिं ॿुधायो त साईं हिते सिंध ऐं बलोचिस्तान में जेको आहे न उहो हिकिड़े मुल्क जेको आहे स्पेशली उहो रेन वसायो आहे आर्टिफिशियल। सरप्राइज़िंग उनजी हिकिड़ी लॻी पई उनखे असां इनफैक्ट उहो इन्वायरमेंटली उनखे असीं क्लाउड फीडिंग चवंदा आहियूं। कुझु साल पहिरीं मुंहिंजे ख्याल में 10 साल थी वेंदा शायदि, त UAE में दुबई में इन जो हिकिड़ो एक्सपीरियंस थियो हो। ऐं मौसमियात खाते जे हवाले सां कंहिं माण्हू जो हिकिड़ो नालो हो, कंहिं डॉक्टर सुमरे साहिब जो। अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं करण सां को असां वधीक परेशानी थींदासीं ऐं असां इन्हनि ॻाल्हियुनि खां अवॉइड करणु खपे। एॾा मैसेजिस हलियो, मूं जॾहिं उहो मैसेज पढ़ियो त मूंखे कंहिं हिकिड़े सुठे प्रोफेसर डॉक्टर मूंखे मैसेज फॉरवर्ड कयो ऐं मूं हुनखे वापसि चयो त साईं इहे शयूं पॉसिबल न आहिनि, एतिरी कॉस्टली आहिनि। तव्हां हथ राति क्लाउड ठाहींदा आहियो, उहो मथे वेंदो आहे, वरी हुनखे कंडेंसेशन में सिल्वर आयोनाइज़ जेको हुन में तव्हां पुट कंदा आहियो थ्रू प्लेन जे तव्हां हुन में विझंदा आहियो, उहो जॾहिं कंडेंस थींदो तॾहिं मींहुं पवंदो आहे। सो एतिरी में त पूरो पाकिस्तान असांजो जेको सो लाइ केतिरो सुधरी वेंदो। इज़ नॉट पॉसिबल। त इन्हनि शयुनि खां अवॉइड करणु खपे। एनवायरमेंट जे हवाले सां, माहौलियत जे हवाले सां ॾिसनि, हिन वक़्तु असांजी ग्लोबल वार्मिंग आहे ऐं ग्लेशियर्स असांजा मेल्ट पिया थियनि। इन्हनि खे असांखे मञणो पवंदो, इन्हनि जो अहसासु करणो पवंदो। जीअं नदीम ॻाल्हि कई त इहो सेटअप अॼु जो कोन्हे, 10 साल पुराणो कोन्हे, 20 साल पुराणो कोन्हे। राइट फ्रॉम द बिगिनिंग 47 खां असांजो इहो इशू हले थो। इहो ई सिस्टम असां डेवलप कयो आहे। इन में डेवलपमेंट में बि असांजो हथु आहे। जेकॾहिं को माण्हू कमु नथो करे त अनफॉर्चुनेटली असां उन्हनि माण्हुनि खे वोट त असीं था कयूं। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ॾिसो किथे प्रॉब्लम, असां रूट लेवल ते वेंदासीं त प्रॉब्लम लाइज़ विथ मी। मुंहिंजो पंहिंजो कहिड़ो किरदारु आहे, इहो जेकॾहिं असीं अॼु जेकॾहिं मुंहिंजो इंफ्रास्ट्रक्चर सुठो कोन्हे त मुंहिंजो कहिड़ो किरदारु आहे। असां जेकॾहिं शुरू खां वठी अहिड़नि माण्हुनि खां पासो कयूं, अहिड़नि माण्हुनि खे जेके असांजे कम जा न आहिनि, BD इलेक्शन्स थियनि थियूं या वॉट एवर जेको बि थिए थो, जेको बि स्टेप आहे, उन में पुछो साईं तव्हांखे यू हैव टू वोट फॉर सम पर्टिकुलर बॉडी। पोइ उन में इंफ्रास्ट्रक्चर किस तव्हां ॾियो, छो त ॾियो त पंहिंजो पाण खे ॾियो न। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। पहिरियों जेको मुलज़िम आहे न हिन सॼे सेटअप खे बिगड़ण में आउं पाण आहियां, ऐं पंहिंजी ज़िम्मेवारी पाण महसूसु कयां। सही था चओ, आउं आहियां ख़राबु इन मामले में, सिस्टम ख़राबु कोन्हे, आउं ख़राबु आहियां। बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। प्रोग्राम में हिकिड़ा कॉलर शामिल थिया जिन चयो त न असां वोट जे अॻियां मजबूर आहियूं, त ख़ैर असांखे वोट जे अॻियां मजबूर न थियणु खपे, प्रोग्राम जे अॻियां मजबूर थियणु खपे। हा, फोन कयो उन्हनि हेतिरनि ॾींहंनि में, ऐं उन हिकिड़ो जुमिलो तव्हां उन ते शायदि गौर कोन कयो, नदीम तव्हां बि ॿुधो, उन इहो चयो त मनपसंदि माण्हुनि खे मिले थो ऐं असांखे नथो मिले। हाणे जेकॾहिं असीं हिननि हालतुनि में अलाह जी ख़ुदा उन्हनि खे साञाए ॾे, उन्हनि खे अलाह साईं पंहिंजो कुझु को ईमान ॾे त पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ॾियनि, भले ॾियनि, लख दफ़ा ॾियनि, पर अलाह जे पसंदि जे माण्हुनि खे बि ॾियनि। हिकिड़ा इहे मनपसंदि आहिनि न, इहे त हुनजा आहिनि, मुंहिंजा, तुंहिंजा, अदा जा, ताहिरा जा या डॉक्टर नियाज़ जा, ठीकु आहे। पोइ कुझु अलाह जा माण्हू बि आहिनि, जेको हिन फोन कई न अलाह जो माण्हू हो ऐं उनखे ईअं उहो ईअं पियो हूंदो, इन ताईं कुझु बि कोन पहुचंदो। त ख़ुदा रहा उन्हनि माण्हुनि खे अपील कयूं था, हितां तव्हांजे प्रोग्राम जे मार्फत उन्हनि खे अपील था कयूं त इहे जेके ग़रीब मिसकिन फ़ोनूं करे उहो ॾिसे पियो त किथां हू ही वॉज़ लुकिंग फॉरवर्ड की हुनखे हिकिड़ो इहो चैनल साम्हूं अची वियो त हितां ही ॻाल्हि हले पई, हिते भला ॻाल्हि कयूं, मन असांजो को थी सघे थो कंहिंजे ज़हन में, कंहिंजे दिलि में को रहम अचे। त असीं बेरहम माण्हू आहियूं, सच पुछो बेरहम आहियूं। वी आर वेरी, मूंखे वर्ड्स ॾाढा ॾुखिया था लफ़्ज़ में अचनि, पर हिते उहो नथो उन्हनि खे ॻाल्हाए सघां, पर एतिरो ज़रूरु चइजे थो, चई सघिजे थो ऐं एतिरो हक़ु रखूं था चवण जो त ख़ुदा रहा जेतिरो बि अलाह साईं तव्हांखे ॾिनो आहे त मनपसंदि शयूं हिन वक़्तु तव्हां थोरो बंदि कयो, अलाह पसंदि माण्हुनि खे बि थोरो कयो। हिन वक़्तु सूरत हाल ॾाढी ॾुखी आहे, मुंहिंजे तव्हांखे ॿुधायो त तमामु ॾुखी हालत में ॿचिड़ा मासूम नंढड़ा रोड साइड ते पिया आहिनि, रोडनि जो उन किने पाणी में पिया आहिनि। असांजी ॾाढी इन सां इलाही सारी बीमारियुनि जो बि हिकिड़ो वॾो आहे एनवायरमेंट, माहौल सॼी असांजो जेको आहे हाणे हिन वक़्तु असांजो सॼो सेटअप ख़राबु थी चुको आहे। कम्युनिक माहौल ख़राबु थींदो त छा थींदो, बीमारी फैलिबियूं आहिनि न, अदरवाइज़ ॿियो त कुझु बि कोन्हे। तव्हांजी हवा ख़राबु, तव्हांजो पाणी ख़राबु, ऐं वॾी ॻाल्हि असांजो दिमाग़ ख़राबु आहे। इट्स अ मेंटल पॉल्यूशन। वाटर पोल्यूशन भी बहुत ज्यादा, वाटर पोल्यूशन तो है मां, लेकिन लेट मी टॉक अबाउट इट कि न सब खां वधीक त असांजी मेंटल पोल्यूशन आहे। ही जेको माण्हू जेको ॻाल्हाए पियो कंबर मां, इहो कुझु कोन पियो ॻाल्हाए, इहो उन मेंटल पोल्यूशन जी ॻाल्हि पियो करे। असां वाटर पोल्यूशन जी ॻाल्हि कंदासीं, असां एयर पोल्यूशन जी ॻाल्हि कंदासीं, नॉइज़ पोल्यूशन जी ॻाल्हि कंदासीं, ऐं एनवायरमेंटलिस्ट आहियां, मूंखे ख़बर आहे पोल्यूशन जा 20 सारा 28 क़िस्म तव्हांखे ॿुधायां, पर सभ खां वधीक जेका हिन वक़्तु असांखे ज़रूरत आहे न, उहा असांखे पंहिंजे ज़हन साफ़ करण जी ज़रूरत आहे। मेंटल पोल्यूशन असांजी जेका आहे न, इहा असांजी
असांजी हुअणु खपे, उनखे असां इहो इंफ्रास्ट्रक्चर असांजो ख़राबु कोन्हे, इहो असांजो दिमाग़ु ख़राबु आहे। सो इनफैक्ट असां छा कयूं ॿुधायो, असां नदीम खां पुछो अगेन हिन वक़्तु जॾहिं का अॻे का अहिड़ी सूरत हाल आहे त असां वरी विल बी कंपेल्ड, असां मजबूर थींदासीं उन माण्हू खे। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ऐं हिन तवसुत सां हिन प्रोग्राम जे तवसुत सां एॾो सुठो हिकिड़ो वर्किंग चैनल आहे ऐं ॾाढो हिकिड़ो तमामु हुननि सेंसिटिव इशू ते कमु थो करे। नदीम वेठो आहे, नदीम खां पुछो त जॾहिं वोट ॾींदो ॿी इलेक्शन्स में त को एजुकेटेड माण्हू खे ॾींदो? मूंखे त पुछो जी, तव्हां कंहिंखे वोट कंदव? जुनेद जुनेद तव्हां हिकिड़े अहिड़े माण्हू खे वोट कंदासीं जंहिंखे पंहिंजो नालो लिखण बि कोन ईंदो हूंदो। सर रियलिटी मूंखे ज़ाती तौर ते पुछो मां त न ॾींदो वोट, सिधी ॻाल्हि। ठीकु आहे, हा ॾिसो इन जो इशू इहो आहे सभु असांजे जेका हालति इहा तव्हांजे प्रोग्राम में हिकिड़ो इशू कराए हालति इहा आहे, नुमाइंदा जेके बीहनि था, आउं पर्सनली वोट कंदो आहियां, पर आउं त यकीन त उन कैंडिडेट खे वोट कंदो आहियां जंहिंखे पर्सनली मूंखे ख़बर आहे 100 वोट मस मिलंदा आहिनि, हक़ीक़त, पर आउं उनखे ॾींदो आहियां वोट। छो त आउं सम्झंदो आहियां त मुंहिंजो किरदारु पंहिंजो आउं पंहिंजी तरफ़ां क्लियर हुजां त मूं हिनखे ॾिनो आहे, मूं पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल कयो आहे। छो मूंखे ख़बर आहे त ॿिए पासे छा थींदो, ॿिए पासे ईअं थींदो। मारो दोस्त मूंखे चवंदा हिकिड़ो ॾाढो मज़ेदार मज़ाक कंदो, चवंदा त ओ साईं नालो खणा खणो, साईं इलेक्शन थींदी आहे न नाले सां सॾु कंदो आहे, सुहिणी नालो मुंहिंजो दोस्त ज़ीशान और बाबा सुहिणी हेॾा अॼु त आउं परेशान थियुमि, साईं मूंखे नाले सां सुञाणे थो? चवंदा हा। चए थो बाबा हीउ नंबर मुंहिंजो लिख, जेको कमु हुजे मूंखे डायरेक्ट कॉल कंदो कर। हाणे इहा इलेक्शन जे ॾींहं जी ॻाल्हि आहे। पोइ मुंहिंजो पोइ छा थो चई, इलेक्शन जीअं पूरी थींदी आहे साईं हितां वेंदो आहे पंहिंजो कराची, पोइ जीअं ई पंहिंजो फलाणो ॻोठु टिपंदो आहे सिम खे दरीअ मां हीअं उछलाईंदो आहे। सो मज़ाक़ वारी ॻाल्हि थोरो आहे त इहा हालत। सर वेट कयो महीनो आहे इलेक्शन में, सभु नचंदा, पार्टी गानंदे, सभु डांसूं कंदा। जुनेद मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ऐड करण जी इजाज़त ॾियो। ऐं तव्हां सां मूं कंहिं प्रोग्राम में कंहिं आई जी जो हिकिड़ो जुमिलो ॿुधो हो, आई जी साहब वर्किंग आई जी हो हुन टाइम में, उन खां ईअं कंहिं पुछियो त साईं असांजी पुलिस सुधरे छो नथी, असांजी पुलिस छो नथी सुधरे? त आई जी साहब हुनखे इहो चयो त जंहिं ॾींहुं तव्हां सुठनि माण्हुनि खे वोट ॾियणु शुरू कयो न, चङनि माण्हुनि खे, उन ॾींहुं पुलिस जा जिन बि सुधरी वेंदा। असां किथे पुलिस त छा, पुलिस जा जिन, इहो मूंखे मुंहिंजे ज़हन ते अञा ताईं हुनजा लफ़्ज़ अचनि था त असां खां कम ई माण्हू वठंदा आहिनि। हुनजो मक़सदु जेकॾहिं तव्हांजे नज़र में ॻाल्हियूं सुठियूं न आहिनि त असांखे कमु वठण वारा माण्हू इहे आहिनि। असांजे इंफ्रास्ट्रक्चर ते आई एम टॉकिंग अबाउट इंफ्रास्ट्रक्चर जंहिं ते जुनेद ॻाल्हायो त हीउ सॼो सिस्टम इहो वी असां पंहिंजो पाण खे ॾोह ॾियूं, असीं अहिड़नि माण्हुनि खे वठी था अचूं। हा तव्हां बिल्कुलु सही था चओ। मां हिकिड़ी वीडियो ॾिसां पई जंहिंमें असांजो CM साहिबु जेको आहे सो विज़िट जे लाइ वञे पियो, त उते जा जेके माण्हू आहिनि उन पाणी में आहिनि, अच्छा उहो माण्हू किरे पियो पर जेको आहे सो सेल्फी वठे पियो, त तव्हां उन टाइम ते माण्हुनि सां सख़्ती सां पेश अचो। तव्हां वोट ॾियो था, तव्हां हक़दार आहियो, तव्हांजो हक़ तव्हांखे मिलणु खपे। त तव्हां वटि जेकॾहिं का टीम अचे पई ऐं स्पेशली जेकॾहिं हे हुकूमत जे तरफ़ खां केरु अचे पियो त तव्हां उन टाइम ते सख़्ती सां हुननि सां पेश अचो, तव्हां उन्हनि खे मसइला ॿुधायो, तव्हां उन्हनि खे ॿुधायो त असां वटि हीअ मसइला आहिनि ऐं असां हिन सिचुएशन में निकिरणु चाहियूं था। असांजो थोरो मेंटली मसइलो अथव। ॾिसो हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला जे महिल वेठा मेंटल पॉल्यूशन, ॾिसो हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला जे वेठा आहिनि मिंबर ते, त अवाम मां केरु उथी करे सवाल करे थो, ठीकु आहे, हू चए थो पाबंद आहे जवाबु ॾियण जो, ठीकु आहे। जेको नुमाइंदो आहे न उहो अवाम जो सर्वेंट आहे, ग़ुलाम आहे। हुन हिकिड़ी जॉब सिलेक्ट कई आहे त मूंखे हिन अवाम जी ख़िदमत करणी आहे, हू हुनजो बादशाह न आहे, पॉलिटिक्स में अचे थो न, हुनजो मतिलबु आहे त आई एम बेटर टू सर्व यू, ऐं तव्हां सुठो सर्व कंदुसि, मूंखे वोट ॾियो, ऐं तव्हां सुठा कमु कंदुसि। ॾिसो ATM मशीन आहे न, ATM मशीन असांजा पैसा हुन में पिया आहिनि, असीं ATM कार्ड लॻायूं था ऐं हुन सां पैसा ॾिना, हाणे असीं पैसा निकिरणा पोइ ATM खे हथु ॿधी अचूं त ATM साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजा पैसा ॾिना, त हू केरु चवंदो जाल तुंहिंजा पंहिंजा पैसा आहिनि, तूं हुनखे छा लाइ बि थोरा कई। त असांजी पोज़ीशन इहा, असांखे पिन जो ख़ैमो मिलंदो जेको असांजे पैसनि जो आहे, असीं चवंदा साईं तव्हांजा बल्कि चमचे वाठे खे चवंदासीं तुंहिंजी वॾी महिरबानी तो असांखे इहो ख़ैमो ॾिनो। जॾहिं तव्हां इलाही सीरियस ॻाल्हि कयो पिया, पर जेको आहे जंहिं अंदाज़ में कयो पिया त मूंखे थोरी खिल अचे वई, पर बिल्कुलु सही एक्यूरेट ॻाल्हि आहे। मुंहिंजा असांजा जेके वेझा दोस्त आहिनि न चमचा, असांखे ॾिसण मूंखे ज़हन में अचनि न, त उन करे सीरियस वारी ॻाल्हि खिल में बि कन्वर्ट थिए। हा बिल्कुलु तव्हां सही था चओ, छो त ॾिसो हींअर बि जेके बि गवर्नमेंट ऑफिसर्स आहिनि 16 ग्रेड खां जेके बि मथे आहिनि, त उन्हनि जी 5 डेज़ जी सैलरी डिडक्ट थी आहे, ठीकु आहे। उन खां अलावा
असांजा जेको आहे टैक्सिस जेके कटजनि था उहे ई पैसा असांजे जॾहिं अचनि था त असां जेको आहे वहसानमंद थियूं था ऐं शुक्रगुज़ार थियूं था सो वेल जॾहिं असां वटि प्रॉपर वे में उहा शइ पहुचे तॾहिं असां शुक्रगुज़ार थियूं उहा बि सही ॻाल्हि आहे चाहे कंहिं हद ताईं असां जेको आहे सही पिया वञूं पर ईअं बि असां वटि नथो थिए सो वेल विवर्स वक़्तु हिन महिल साईअ जो थी वियो आहे ऐं असां साई जी तरफ़ वधूं पिया जल्दी सां हाज़िर थियूं था अवाज़े पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में इशू गॾी ॾिनो वेलकम बैक नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं भली कार चवंदसि अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में ऐं मूंखे सुठो लॻंदो आहे जॾहिं तव्हां कॉल्स कंदा आहियो ऐं पंहिंजी एरिया जी तव्हां सिचुएशन ॿुधाईंदा आहियो सो ख़ैर अल्लाह पाक रहम कंदड़ आहे अल्लाह पाक तव्हां ते असां ते सभिनीनि ते रहम कंदो असां पंहिंजी मदद पाण कयूं असां पंहिंजो रोल पाण प्ले कयूं तॾहिं ई हिन जेको आहे सो ॾुखे वक़्त मां असां ॿाहिरि निकिरी सघूं था बाक़ी असां कंहिं रिलाए कोन था करे सघूं ऐं ॿी ॻाल्हि त तव्हां जंहिं ॻोठनि मां निकिरो पिया ॿहिराड़ी जे जंहिं पासे मां निकिरो पिया त तव्हां कोशिशि कयो त पंहिंजे आस पास जे माण्हुनि खे वठी निकिरो जेसीं ताईं तव्हांजो वस हले थो ऐं वॾनि सिटीज़ ताईं अचो कराची मेट्रोपॉलिटन सिटी आहे जिते अव्हांखे कुझु वक़्तु त ॾुखियो लॻंदो ज़रूरु पर रोज़गार जा वसीला ज़रूरु अव्हांखे मुहैया थींदा ऐं उन रोज़गार जे वसीले सां तव्हां पंहिंजी फैमिली खे सुठे तरीक़े सां जेको आहे सो हलाए सघो था ऐं जॾहिं तव्हां ॾुखे वक़्त मां गुज़रंदो तॾहिं ई तव्हां सुठो वक़्तु माणे सघो था व्यूअर्स प्रोग्राम जी तरफ़ असां मोटी आया आहियूं असांजे प्रोग्राम में हमेशह जीअं को न को सुठो टॉपिक मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त असां खणी अचूं न सिर्फ़ु मुंहिंजी पर मुंहिंजी समूरी टीम जी जेका असां वटि सिचुएशन आहे जेके असां वटि हालात आहिनि उन मुताबिक़ असां फ्लड रिलीफ ते ॻाल्हाए रहिया आहियूं तालीम ते ॻाल्हाए रहिया आहियूं सो तालीम जे हवाले सां अॻे न इहा ई ॻाल्हि कंदसि त जिथे बि आहियो अव्हां जेकॾहिं ॾिसो था स्कूल जी हालत सही आहे त तव्हां पंहिंजा ॿारड़ा मोकिलियो ऐं यकीनन ॿार स्कूल में वेंदा त टीचर ज़रूरु स्कूल में मौजूदु हूंदा ऐं उन्हनि टीचर्स जो फ़र्ज़ु आहे उहे पंहिंजी ख़िदमतूं सुठे तरीक़े सां सर अंजाम ॾेई रहिया आहिनि हिन टाइम ते जिन टीचर्स ताईं मुंहिंजी रसाई आहे जिन खे आउं सुञाणा थी त जेके सिलेक्ट थिया आहिनि सुठे नमूने सां पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि पिया पर जॾहिं असां वटि बिल्डिंग ई सही कोन्हे का जिते आम ॾींहंनि में पाणी जो मसइलो थिए थो जिते असां वटि बिल्डिंग्स में वॉशरूम जा मसइला आहिनि त उते हिन टाइम ते असां छा उमेदु रखी सघूं था पर पोइ बि जेकॾहिं स्कूल जी हालत सही आहे त तव्हां ॿारनि खे स्कूल मोकिलियो ऐं अव्हांजा ॿार अव्हांजो सुभाणे जो आईनो आहिनि अव्हांजो मुस्तक़बिल आहिनि अव्हांजो आउं चवां त नालो आहिनि ऐं अव्हांजो नालो रोशन कंदड़ आहिनि यकीनन अल्लाह पाक अव्हांखे बि हिमत ॾिए ऐं असांजा हालात असां पाण ई सुधारे सघूं था असांजे प्रोग्राम में महिमान जेके बि मौजूदु आहिनि हमेशह जीअं बहितरीन ॻाल्हियूं खणी ईंदा आहिनि ऐं एक्यूरेट नॉलेज अव्हां सां शेयर कंदा हलंदा आहिनि प्रोफेसर डॉक्टर नियाज़ अहमद मेमन सां मुंहिंजो हींअर इहो सुवालु आहे जॾहिं असां इन्वायरमेंट ते सर ॻाल्हायूं था असां क्लाइमेट चेंज ते ॻाल्हायूं था इन्वायरमेंट ऐं क्लाइमेट चेंज मुंहिंजे ख़्याल सां ॿई डिफरेंट शयूं आहिनि इंटरलिंक्ड आहिनि बेसिकली इन्वायरमेंट बेस्ड आहे तव्हांजी ग्लोबल वार्मिंग ते वार्मिंग ॾिसो न सनलाइट जॾहिं वधीक ज़्यादातर उनजी टेम्परेचर्स वधनि था त पोइ इशूज़ थियनि था न त ग्लोबल वार्मिंग हिकिड़ो जनरल इशू आहे हर माण्हू उन ते ॻाल्हाए थो जेको लेमैन आहे उहो बि हाणे सम्झी वियो आहे त ग्लोबल वार्मिंग आहे छो त एतिरी वास्ट थी आहे इहे जेके बरसातूं आहिनि या छा इहे बि उन चेंजिस जो हिकिड़ो हिसो आहिनि ज़्यादा जेका इंटेंसिटी आहे रेन इंटेंसिटी वधी आहे उहा इन जे करे जो ग्लोबल वार्मिंग जो हिकिड़ो इशू आहे जंहिंखे असां नज़र अंदाज़ करे था वञूं पर जेके डेवलपिंग कंट्रीज़ आहिनि उन्हनि वटि इंफ्रास्ट्रक्चर तमामु सुठो आहे उते तव्हांखे बरसाति जी पाणी जी कॾहिं तव्हांखे महसूस ई कोन्ह थींदो हिन वक़्तु असां वटि जेका आहे न अर्बन फ्लडिंग आहे मीन्स शहरनि में ॿोॾि आहे जेका अर्बन फ्लडिंग आहे उहो असांजो इंफ्रास्ट्रक्चर उहो ख़राबु आहे तव्हां हर शहर जी हर घिटी में पाणी मौजूदु आहे मुंहिंजो जेको पंहिंजो घर आहे उन घर जे अॻियां मुसलसल बरसाति पवंदी रही ऐं मुंहिंजे पंहिंजे घर जे अॻियां उन घिटीअ में तक़रीबन कोई फुट सवा फुट पाणी बीही रहियो एंड वी आर नॉट एबल टू गो आउटसाइड पर पोइ कंहिं न कंहिं तरीक़े सां उहो हलंदो रहे थो कमकार हलंदो रहे थो त हींअर असां जेकॾहिं मुंहुं ॾियूं पिया या जेकॾहिं असां हिन वक़्तु जंहिं सूरत हाल खां असीं हींअर दो चार आहियूं त उहो असांजो अर्बन फ्लडिंग आहे असांजी अञा रूरल फ्लडिंग त अञा आहे कोन उहा त असांजी जेका हाणे पाणी ईंदो दरियानि में उन सां रिलेटेड आहे त अर्बन फ्लडिंग जे करे अॼु ॾींहं ताईं अर्ली मॉर्निंग में जॾहिं आउं ऑफिस में वेठोसि त मूंखे कंहिं डॉक्यूमेंट ते सिग्नेचर करणी त मूंखे ख़बर पई त माण्हू अञा ताईं
कासिम बाबा जी कंहिं अहिड़ी घिटियूं में जितां अञा ताईं पाणी न निकिरी सघियो आहे ऐं उहो उतां ॿाहिरि न पियो थो निकिरी सघे ऐं उहो अॼु शायदि मुश्किल सां अचे आफ्टर 3 days जेको आहे स्टॉपेज ऑफ द रेन त इहो असांजी इहे असांजी ग्लोबल वार्मिंग जे करे ई इन्वायरमेंटल चेंजिस ईंदियूं आहिनि इन्वायरमेंटल चेंजिस जे करे ग्लोबल वार्मिंग थिए थी असां वटि गाॾियूं तमामु घणियूं थी वियूं आहिनि कार्बन डाइऑक्साइड जो कंटेंट वधी वियो आहे अहिड़े तरीक़े सां असांजी ॿियूं जेके आहिनि जिन खे असीं टेक्निकल लैंग्वेज में हाणे हिते ॻाल्हाइण त मुनासिबु कोन्हे पर इहे सभु उन्हनि सभिनी जी ज़िम्मेवारी असांजी आहे भला 40-50 साल पहिरीं पाकिस्तान जी इहा हालत त कोन हुई 50 साल जॾहिं 75 years असांखे इंडिपेंडेंस के थी विया आहिनि छा 47 में पाकिस्तान इन ई कंडीशन में जंहिंमें हींअर आहियूं कोन आहियूं इलाही सारी पॉपुलेशन वधी आहे मेन काज़ जेको असांजे पॉपुलेशन आहे वधीक पॉपुलेशन आहे उन खां पोइ पॉपुलेशन वधण जे करे जेको प्रॉब्लम थिए थो उहो थिए थो स्लम एरियाज़ उन्हनि एरियाज़ खे चइबो आहे जंहिंमें हिकिड़ा माण्हू शहरनि में त रहनि कोन था पोइ छा था कनि जेके ॻोठ पासनि खां अची वेही था रहनि जीअं तव्हां हींअर कासिम बाबा जे वाधो वार्ड में वेंदव न तव्हां क्रॉस कंदव तव्हांखे खोड़ सारा एॾा सारा लॻा आहिनि हिकिड़ी एरिया आहे जेका उते पंहिंजो वाशरूम बि उन्हनि जा उते उन्हनि जो सभु कुझु उते इन्हनि खे स्लम एरियाज़ चवंदा आहियूं इन्वायरमेंटली इन्हनि खे चइबो आहे स्लम एरियाज़ जेके अनडेवलप्ड एंड कंट्रोल्ड उते असांजी ग्रोथ आहे पॉपुलेशन ऑफ ग्रोथ आहे माण्हू माइग्रेंट अचनि था ॿाहिरि अचनि था उन्हनि जे करे बि असांजे लाइ प्रॉब्लम आहे इंफ्रास्ट्रक्चर असांजो हूअं त ख़राबु आहे पर इन्हनि जे करे वधीक ख़राबु थिए थो इन्हनि ॻाल्हियुनि जे करे त असांजी छाकाणि त बेसिक नदीम वारी ॻाल्हि त जुनैद वारी ॻाल्हि त न त असांजी प्री प्लानिंग आहे न त असांजी प्लानिंग आहे शायदि तव्हां इहा ॻाल्हि जेके एरियाज़ आहिनि सेमी एरिड एरियाज़ जेके बि आहिनि त जेको आहे या त बोर्ड में असांजा माण्हू मरनि था या त जेको आहे सो तंगी हूंदी आहे पाणी हूंदो कोन्हे उनजे करे असांजा माण्हू मरनि था पिया अच्छा जेकॾहिं एनवायरमेंट जी असां ॻाल्हि करियूं त असांजो एनवायरमेंट बहितर कीअं थी सघे थो भला इन्हनि सभिनी शयुनि खे कंट्रोल करणो पवंदो तव्हां स्लम एरियाज़ खे पॉपुलेशन खे कंट्रोल कयो तव्हां पंहिंजी जेका इंटेंसिटी उन्हनि खे घटि कयो उन में पंहिंजो जेको आहे असांजी सनलाइट जेके असां उनखे घटि यूज़ेज जे करे असां उहो उन में खोड़ सारा फैक्टर्स आहिनि जेके असां पंहिंजे इन्वायरमेंट खे असीं आसानी सां कंट्रोल करे सघूं था पर हाणे तव्हां कराची मां केतिरियूं गाॾियूं कढंदो जो तव्हांजो कार्बन डाइऑक्साइड ख़तम थिए बिल्कुलु तव्हां सही चओ था हितां खां कंटिन्यू कंदासीं असां लाइव कॉलर आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम कॉल ड्रॉप थी वई ऐं तव्हां कॉल कयो अगेन तव्हां प्रोग्राम में शामिल थी सघो था उन खां अलावा जेकॾहिं आउं ॻाल्हि करियां त फेसबुक ते बि तव्हां हिन महिल असांखे ॾिसी रहिया हूंदव ऐं प्रोग्राम ऑन द टेलीविजन लाइव हले पियो सो लाइव प्रोग्राम में तव्हां जेको आहे सो लाइव कॉल जे ज़रिए शामिल थी सघो था जी पाण जेको आहे सेमी एरिड एरियाज़ हा इन्हनि असल में इहे शयूं जेके असां जूं आहिनि त उहे असां पंहिंजे बसि आहर जेतिरो कोशिशि कजे प्लानिंग एंड डेवलपमेंट असांजो हिकिड़ो इदारो आहे गवर्नमेंट लेवल ते बि आहे पर्सनल लेवल ते बि पर कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके सिर्फ़ु तव्हां पंहिंजे सिर कोन था करे सघो तव्हां इहो थी सघे थो पॉसिबल आहे तव्हां गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन बंदि करे छॾियो त गाॾियूं रोड ते अचनि ई न रोड कैपेसिटी तव्हांजी आहे 100 गाॾियुनि जी उते 1500 गाॾियूं हलंदियूं प्रॉब्लम थींदो तव्हांजे लाइ इंफ्रास्ट्रक्चर तव्हांजो वाटर जेको मेन सोर्स आहे उहो असांजा हेठि तव्हां हींअर मुंहिंजे ख्याल में काफ़ी सारा माण्हू आहिनि जिन खे इन जो एक्सपीरियंस थियो हूंदो इवन ॿाहिराड़ी में जेको जर जो पाणी आहे जंहिंखे असीं ग्राउंड वाटर था चऊं उहो बि ख़राबु थी वियो आहे ख़राबु त थियो आहे पर उन खां सवाइ असां वटि अणलभ थी वियो आहे ई कोन इन जे करे जो असां वटि बरसाति कोन हुयो हाणे जॾहिं बरसाति पई त रिचार्ज थींदी ज़मीन मां वरी असांखे पाणीअ जो साफ़ पाणी जो मिलण जो हिकिड़ो मौक़ो आहे पर असीं हुनखे ज़ाया करण में ॾाढा बहितर तरीक़े सां असीं ज़ाया कंदा आहियूं मज़ो तॾहिं थींदो आहे जॾहिं तव्हां रोड साइड खां पिया वेंदा आहियो हमरा वेंदो आहे हेॾो वॾो हिकिड़ो दॿो रखियो हूंदो पाणी जो भरियल उहो उन मां दॿो पाणी ईंदो ॿियो वरी हिकिड़ो हूंदो छिटकार कंदो हूंदो वॾी मिटी वारी ज़मीन हूंदी उन ते एतिरो सारो सो वी आर वेस्टिंग द वाटर तव्हां वञो कंहिं मुल्क में ॿाहिरि मुल्क में वञो तव्हांखे पाणी किथे बि कोन मिलंदो जीअं असांखे होटलुनि ते पाणी मिलंदो न यू हैव टू परचेज द वाटर इंटरनेशनल रिपोर्ट्स बि इहो ई ॼाणायो आहे त असांजी सिंध में जेतिरो पाणी हिन महिल अची चुको आहे असां जेकॾहिं उनखे सेव कयूं असांजे इदारा जेकॾहिं उनखे सेव करे सघनि त पूरो साल असांखे जेको आहे सो पाणी जी किल्लत जी का बि जेको आहे सो मुश्किलात दरपेश न अचे सो जी जी पाणी जी ॻाल्हि कई घर जे ॿाहिरि पाणी बीहण वारी ॻाल्हि थी त मूं नंढी खे टियों ॾींहुं मोबाइल ते वीनस शहर पे ॾेखारे जेको पाणी में शहर आहे बरसाति पई हुन चयो त बाबा हीअं पंहिंजो त ईअं लॻो पियो आहे ॿाहिरि निकिरंदा पाणी कश्ती वठूं न का ज़रूरत कोन्हे त मां हींअर मतिलबु सो असांजो ॾिसो पिया ॿियो वरी ऑटो बान रोड ते ॾुख थींदो आहे ऑटो बान ते लंघण थियो 3-4 दफ़ा ऐं सोचियमि यार हिन पासे बि करोड़ों रुपयनि जी बिल्डिंगूं हिन पासे पूरी तरह कंस्ट्रक्शन चेक कयो हिकिड़ी बि लोकल बिल्डिंग अच्छा पूरो हैदराबाद हिकिड़ी साइड पंहिंजो ऑटोबान रोड हिकु साइड अच्छा ऐं वरी ऑटोबान जेको हू ॾिसो न जेको जंहिं कारीगरी जंहिं महान कारीगर ठाहियो आहे वॾो कारीगर जंहिं रोड ठाहियो आहे हू त रोड त अधु रोड त बंदि लॻो पियो आहे
पंहिंजो मैकडोनल्ड्स वारी साइड ते बंदि लॻी पई आहे, उते त नो गो एरिया आहे, उते बंदि करे छॾियो अथनि पाणी ऐं हुन तरफ़ त साईं हू खॾा ॾिसो, माना मुंहिंजो हिन पासे रोड जमा हो गया एकदम। बिल्डिंग ठाहिनि उन्हनि बि शानदार, बाक़ी जंहिं रोड ठाहियो हुनखे सलाम कयो, जंहिं ठाहियो ऑटो बानारो, बाक़ी अलाज़ी कॾहिं रिपेयर थींदो का एतिरनि ख़बर सारनि ॻाल्हियुनि ॿुधण खां पोइ मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजो तव्हांजे सुवाल जो जवाबु ॾाढो क्लियर आहे हा त असांजी इन्वायरमेंट कीअं सही थींदी, कीअं सही थी सघे ईअं ई सही थींदी जीअं जुनेद ॿुधाए पियो। बिल्कुलु तव्हां बिल्कुलु सही था चओ। ऐं हर ॻाल्हि में जेको आहे न, जिते असां जेकॾहिं रूट लेवल ते वञूं था त असां पंहिंजो पाण खे इंडिकेट करे सघूं था त असां आख़िर छा पिया कयूं, असांजो कहिड़ो रोल आहे ऐं असां पंहिंजो रोल किथे ऐं कहिड़े तरीक़े सां अदा कयूं पिया। सो ख़ैर असां गेमिंग जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं ऐं जेकॾहिं जेको आहे सो असां रांदीगरनि जी ॻाल्हि कयूं था त उन्हनि जो रोल हींअर कीअं ॾिसो पिया, गेमिंग में त ॾाढा जेको आहे सुठे तरीक़े सां पंहिंजो रोल प्ले कंदा हूंदा आहिनि। नदीम भाई आप जी। ये जवाब हाँ डिसाइड कर लें, नदीम भाई जवाब देंगे, जुनैद जवाब आऊं देंगे। इन जे मामले में ॾाढो, छाकाणि त मूंखे क्रिकेट जी बिल्कुलु ख़बर कोन पवंदी आहे ऐं अनफॉर्चुनेटली मूंखे सच पुछो त इहे चिड़ी न पवनि, छाकाणि त स्पोर्ट्स मैन आहिनि ऐं जिम वग़ैरह त ज़रूरु कंदो आहियां या वॉक वग़ैरह ज़रूरु कंदो आहियां, पर मूंसां जॾहिं केरु क्रिकेट जी ॻाल्हि कंदो त मूंखे ॾाढी चिड़ लॻंदी आहे। मैं थोड़ा सा इसको एक्सप्लेन करूं। सॉरी फॉर दैट, जेके नहीं, व्यूअर्स ठीक है, लिसन साईं पिया, सही कहा। लेकिन उहो हिकिड़ो पंहिंजो ज़ाती मूंखे क्रिकेट सां इत्तेफाक सां आऊं ॿिन्ही कम्युनिटी सां जी जी असल में सही बात ये है कि दुनिया में जितने भी लोग फिजिकली परफॉर्म करते हैं ना, वो सबसे ज्यादा महंगे लोग हैं। आप ऐसे उठा कर देखिए, ठीक है? रिस्पेक्ट देम, वी और वो सेलिब्रिटी भी होते हैं, हाँ, ठीक है ना, हकीकत मतलब में उनका है, हाँ। पूरी कौम उनके पीछे लगी होती है। अब साईं ने जैसे पीएचडी की है एनवायरमेंटल साइंस में, हाँ, हाँ। मैंने पहला शख्स सुना है साईं के जिसने एनवायरमेंटल साइंस में पीएचडी, इंजीनियरिंग में, ठीक है, इंजीनियरिंग में, ठीक। उसके अलावा मैंने कभी सुना नहीं, मैंने यूनिवर्सिटी में मैंने भी पढ़ाया 6-7 साल से यूनिवर्सिटी में, ठीक है, और चीज़ें भी देखी। तो मतलब आप शाहिद अफरीदी का नाम सुना होगा साईं आपने, ठीक है ना, साईं को भी पता है शाहिद अफरीदी का, हाँ, शायद अफरीदी जो समझ नहीं हुआ और भी लोगों का पता होगा। तो कहने का मकसद ये है कि स्पोर्ट्समैन जो है, स्पोर्ट्समैन होना एक प्रिविलेज है, एक रेस्पेक्ट है। Surely, और हमारे मुल्क में इसको थोड़ा सा एक इंडस्ट्री हो गई है स्पोर्ट्स, ठीक है ना। मैंने पहले भी शायद प्रोग्राम में एक मिसाल दी थी कि अर्जेंटाइन एक ऐसा मुल्क है जिसके 500 फुटबॉलर्स पूरी दुनिया में लीग खेलते हैं। सही। वो करोड़ों अरबों डॉलर जो है अपने मुल्क में लेकर जाते हैं। हाँ। अब वो वहाँ पर तो उनका रेवेन्यू या उनकी इकोनॉमी कहाँ जाएगी? साईं सही, साईं ने सही कहा कि स्पोर्ट्स में वो खुद भी इन्वॉल्व हैं, जिम करते हैं, लेकिन क्रिकेट उनको नहीं पसंद। नहीं पसंद आहे ये कोने नहीं, जिन्हें नदीम आई साहब एम नॉट सबको टॉकिंग कि पकड़ लिया है, मुझे क्रिकेट पसंद को नहीं है ना, मतलब क्रिकेट में एतिरो इंट्रस्ट कोन्हे, छो ॻाल्हि असां जेकॾहिं गेम ॻाल्हि आहे, कयूं, असांजा तमामु उहे क्रिकेटर्स इंटरनेशनल जेका गेम जेको आहे, आहे सो घर जेको आहे सो ॿुॾल आहिनि, उहे बि हिन सिचुएशन जे वर चढ़ियल पर आहिनि। मूंखे उन्हनि खे पाण ॻाल्हाईंदासीं, रिसर्च पाण ज़रूरु कंटिन्यू जी। कंदासीं। वक़्तु साईं जो थी वियो आहे, व्यूअर्स साईं जी तरफ़ वधूं पिया, पर जल्दी सां हाज़िर थियूं तव्हां पंहिंजे प्रोग्राम सुबुह में राण में। वेलकम बैक नज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भली कार चवां थी जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। मौला मदायूं मुंहिंजूं मूर न तूं ॾिसजां, पिड़ में पालणहार पर्दो तूं रखजां, मिड़ियो ई मुआफ़ कजां मुहाबे महबूब जे। व्यूअर्स लाइव कॉलर आहिनि, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी मुंहिंजा भाउ आऊं खे भली कार चवां थी जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। तव्हां पंहिंजो तारीफ़ करायो, किथां ॻाल्हायो पिया, कहिड़े शहर मां पिया ॻाल्हायो? मुंहिंजो नालो मोहम्मद बचल आहे, मां ॻोठ जामसवारे खां ॻाल्हायां पियो, तालको कंदकोट आहे, ज़िलो कश्मीर आहे। जी जी मोहम्मद बचल, तव्हां वारे साइड जेका सिचुएशन आहे, जेका हालत आहे, उहा तव्हां ॿुधायो, ऐं जेके घर आहिनि, जेके फैमिलीज़ आहिनि, उहे कीअं सर्वाइव कनि पियूं, कहिड़ा कहिड़ा मसइला दरपेश आहिनि उन्हनि खे? असांजे हेठां ज़मीन में पाणी आहे, दरिया जो पाणी वियो आहे, बरसाति जो पाणी वियो आहे। बरसाति असांजे घरनि खे, चौदीवारनि खे सफ़ा ख़तमु करे छॾियो आहे। हालात तमामु जेके आहिनि ईअं ख़राबु लॻा पिया आहिनि। असां हुनजे लाइ DC मिठियाणी ऐं साहिब सां मनोहर मिठियाणी जेको आहे असांजे ज़िले जो DC आहे, उन सां मिलियासीं, पर हू जेको आहे सो फ़क़ति उन माण्हुनि जी सपोर्ट करे थो पियो जेके कंहिं वॾेरे जा माण्हू आहिनि, उन्हनि जी का सपोर्ट उनखे हासिलु आहे त सिर्फ़ु उन्हनि जी मदद करे थो। असां हिकिड़ी लिस्ट ठाहे बि खणी विया हुयासीं त ही जेके बेहाल माण्हू आहिनि उन्हनि जी फौरी मदद जी ज़रूरत आहे, त उन्हनि खे ॿियो जेकॾहिं मानी बि न मिले, ॿियो बि कुझु न ॾियनि, फ़क़ति जेको आहे सो हिकिड़ो खेमो ऐं कुझु मच्छरदानियूं ॾे, त
पर हू न मच्छरदानियूं ॾिए थो न खेमा ॾिए थो, चए थो मूं वटि कुझु कोन्हे, को जवाबु ॾिनी वेठो आहे। अच्छा, डीसी मिठियाणी वटि जॾहिं तव्हां विया आहियो, लिस्ट खणी विया आहियो, उहा फ़हिरिस्त सॼी तव्हां उन्हनि खे ॿुधायो था, त हू तव्हांखे को आसिरो कोन था ॾियनि ऐं फ़क़ति हिकिड़ो ई जवाबु ॾियनि था त असां वटि कुझु कोन्हे को, न कुझु कोन्हे को, बसि यानी उन्हनि वटि असां ईअं चऊं था उन्हनि वटि के फंड नथा जमा थियनि। सुपरवाइज़र उहे बि मिलिया, उन्हनि सां बि मिलियासीं। सही, यानी असां इहो चई सघूं था त उन्हनि वटि को फंड नथो अचे, को सामान कोन थो अचे, या ईअं चई सघूं था त उन्हनि जे मनपसंद माण्हुनि ताईं उहो सामान पहुचाइनि था, मनपसंद माण्हुनि ताईं, पर काफ़ी माण्हुनि ताईं ॾियण बि कोन था। उहो हिते सिर्फ़ु विराए थो पियो, वॾेरनि ॾे पाण मोकिले थो पियो। जीअं मिसाल तौरु जेके MP आहिनि, MNA आहिनि, उन्हनि ॾे उहे सामान रवानो करे थो पियो। उहे पंहिंजे हिसाब सां पंहिंजे माण्हुनि जी मार्फत उहे तक़सीम कनि, बाक़ी पंहिंजे हिसाब सां हिकिड़ी आफ़ीसरी हैसियत में कुझु बि ॾियण जे मूड में न आहे। जी, अदा तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजे इलाइक़े जी ॻाल्हि कई आहे प्रोग्राम में शामिल थी करे, ऐं मां इहो ई चवंदसि त असां हिते वेठा आहियूं त असां चाहींदासीं असां अव्हां जो आवाज़ु बणिजी सघूं। सो हिकिड़ी मुंहिंजे तरफ़ खां बि इहा रिक्वेस्ट आहे, पर इहा मुंहिंजी रिक्वेस्ट सिर्फ़ु न आहे, ऐं चवंदसि त इहा मुंहिंजी समूरी टीम जी आहे, पर समूरी टीम जी बि न, असांजी समूरे सथ जी आहे त तव्हां पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे जेको आहे सो हिन महिल सभिनीनि खे इक्वली ॾिसो, जेको बि अव्हां वटि सामान अचे थो, जेतिरो बि अव्हां वटि सामान अचे थो, इक्वली तव्हां डिस्ट्रीब्यूट करियो। ऐं हिन सिचुएशन में बि जेकॾहिं असां फेवरेटिज़म ॾिसूं त पोइ इंसानियत किथे आहे या इंसानियत किथे दफ़न थी चुकी आहे। ऐं हींअर अॻे न इहो ई चवंदसि त असांजो पंहिंजो बि हींअर इम्तिहान आहे, ऐं कोशिशि कयो त हिन इम्तिहान मां असां पार थी अॻियां निकिरी सघूं। व्यूअर्स, उन खां अलावा जेकॾहिं असां ॻाल्हि करियूं असांजे माहौल जी, त असांजे माहौल में बिगाड़ छो थो पैदा थिए? असांजे माहौल में बिगाड़ असांजी पंहिंजी गिफ़लतुनि जे करे ई पैदा थिए थो। सो जेकॾहिं माइक्रो प्लास्टिक जो सिर्फ़ु असां मसइलो ॾिसूं त इहे प्लास्टिक जेको आहे सो नंढड़ी नंढड़ी प्लास्टिक कलेक्ट थी करे जॾहिं ड्रेनेज सिस्टम में वञे थी, उहा उनखे ब्लॉक करे थी, ऐं दुनिया सॼी इन तहक़ीक़ ते हींअर लॻल आहे त असां इन मसइले खे आख़िर कीअं ख़तमु करे सघूं था, छो त इहो जेको मसइलो आहे ॻाल्हाइण जे हवाले सां, चवण जे हवाले सां ॾाढो नंढो आहे, ॾाढो आम आहे, पर इन जे हवाले सां जेकॾहिं आउं ॻाल्हि करियां त दुनियावी सतह ते इहा ॻाल्हि हले थी पई त इहो मसइलो असां सभिनीनि जो मसइलो आहे, ऐं तमामु घणो मसइलो आहे। सो जेकॾहिं असां पंहिंजो फ़र्ज़ु ॾिसूं था, किथे न किथे असांजी पंहिंजूं कोताहियूं ज़रूरु आहिनि। उहे माण्हू जेके हिन महिल जेको आहे सो पंहिंजे ॻोठनि में मौजूदु आहिनि, पाणीअ जी सूरत हाल में मौजूदु आहिनि, असां इहा ई कोशिशि कंदासीं, असांजा सहाफ़ी जेके बि वञनि था इन सिचुएशन में, उन पाणी मां गुज़री करे अव्हां ताईं पहुचनि था, अव्हां सां ॻाल्हाइनि था, त अव्हां जे ॾुख में असां बराबरि जा शरीक आहियूं। अव्हां कोशिशि कयो, पंहिंजी हिमत पाण कयो, उन एरियाज़ मां निकिरो, पंहिंजे ॻोठनि मां निकिरो, कंहिं शहर ताईं पहुचो, ऐं पंहिंजी मदद तव्हां बहितरीन तरीक़े सां पाण ई करे सघो था। व्यूअर्स, असां प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। जुनैद, जेकॾहिं असां एशिया कप ते ॻाल्हायूं, ऐं असां ॾिठो बि आहे राति त जेको आहे सो पाकिस्तान जेको आहे सो लॉस कयो आहे। ठीकु आहे, उहो त ठीकु आहे, हिकिड़ो गेम जो पार्ट आहे, पर उन जे पोयां छा रीज़न्स आहिनि, आया इहो छो थो थिए? पर उन खां पहिरीं जॾहिं मां फ्लड जी ॻाल्हि कई आहे, पंहिंजी सिंध जी ॻाल्हि कई आहे, बहिराड़ी जी ॻाल्हि कई आहे, त उहे रांदीगर जेके हिन सिचुएशन में अॻियां हुननि खे अचणु खपे, पंहिंजो रोल प्ले करणु खपे, त अव्हां कीअं था ॾिसो, अॻियां अचनि था, पंहिंजो रोल प्ले कनि था, या छा था कनि, छा नथा कनि? बिल्कुलु कनि था, रोल प्ले कनि पिया। मुदा जी मां सवेर ॻाल्हि की पंहिंजे दोस्त जी, जेके असांजा भिटशा दोस्त आहिनि, त उहे कनि पिया, क्रिकेटर ई आहिनि पंहिंजे हिसाब। लाज़मी ॻाल्हि आहे, इहो हिकिड़ो जज़्बो कंहिं प्रोफेशन सां न हूंदो आहे। इहो जज़्बो तव्हां कहिड़े बि फील्ड सां तालुक़ रखंदा हुजो, पर तव्हांजे अंदरि जेके दर्द हूंदो आहे, इंसानियत जो जज़्बो हूंदो आहे ख़िदमत करण जो, तव्हां निकिरी ईंदा आहियो। इहो कोन सोचींदा आहियो त मुंहिंजो तालुक़ु कहिड़ी बिरादरी सां आहे, या स्पोर्ट्स सां आहे, या मज़हब सां आहे, कंहिं सां बि आहे। ऐं गुज़ारिश आहे त सभिनी खे त बिल्कुलु जेका जेतिरो थी सघे ओतिरो उनजी मदद कनि। ऐं तव्हां एशिया कप जे हवाले, पाकिस्तान इंडिया जे हवाले सां ॻाल्हायो, त इन में रीज़न्स जेके हाराइण जा, सभ खां पहिरीं त पाकिस्तान जी टीम बि कल्ह कारियूं पटियूं ॿधी मैच में खेॾी हुई, फ्लूड वारनि सां जेको इज़ार यकजहती कई, जेको ॾुख जो इज़ार कयो, कारियूं पटियूं उन्हनि ॿधी, पोइ मैच खेॾी। त हाणे हिकिड़ो रीज़न्स जेके मेन रीज़न, कुझु रीज़न माण्हुनि खे ख़बर आहिनि, कुझु ॿ रीज़न अहिड़ो जेको माण्हुनि जे लाइ नओं आहे, इहो ख़बर कोन्हे। हिकिड़ो त मेन रीज़न आहे T20 क्रिकेट इज़ ऑल अबाउट, मतिलबु तव्हांजी हिटिंग वारी स्कोरिंग हूंदी आहे। असांजो ओपनर रिज़वान ऐं बाबर आहे। हाणे रिज़वान जेको स्ट्रगल कयो, सिर्फ़ु सर्किल जे 6 ओवरनि में, जिन ओवर में तव्हांखे तेज़ खेॾणो आहे, 19 डॉट बॉल खेॾिया आहिनि, त इहो मेन रीज़न आहे रिज़वान जी स्लो बैटिंग। सर्किल में तव्हां 42 बॉल अगरि खेॾे, अगरि जस्ट सपोज़ शर्जील ख़ान 42 बॉल सर्किल में खेॾे आहे, त शर्जील 42 बॉल में 100 करे आहे, ऐं हिन 43 कयो, त इहो हिकिड़ो मेन रीज़न आहे रिज़वान जी बैटिंग। उनखां पोइ रिज़वान कल्ह कीपिंग मज़े वारी कान कई, ॿियो रीज़न। टियों रीज़न हारिस रऊफ़ जेको तव्हांजो जेको ओवर कयो, जेको अची उणियूं, उन में हारिस रऊफ़ हिकिड़ो तमामु
हारिस रऊफ़ अक्सर यार्कर बॉलिंग कंदो, हारिस रऊफ़ हाफ पिच ते बॉलिंग कई सही। जंहिंजे करे बाउंड्री लॻियूं ऐं मैच हथ मां वियो। ॿियो बाबर आज़म जेको चौको छॾियो इहो बि, नसीम शाह जेको अनफिट थी वियो, नसीम शाह तो ज़बरदस्त बॉलिंग कई, इहो बि रीज़न हो। अच्छा ॿियो हिकिड़ो मेन रीज़न आहे जेको माण्हुनि खे ख़बर कोन्हे, जेको T20 क्रिकेट जेको रूल हूंदो पहिरीं हूंदो त तव्हां हिकिड़ो मख़सूस टाइम मिलंदो आहे, हिन टाइम फ्रेम में तव्हांखे 20 ओवर कंप्लीट करणा आहिनि बॉलिंग, ठीकु आहे। अगरि तव्हां ओवर टाइम क्रॉस करे विया तव्हांजो अॻे ॾंड में फीस कटिजंदी, अच्छा तव्हां स्लो ओवर रेट जे करे तव्हांजी ही फीस कटिजंदी, सही, सही। ठीकु आहे। पर हाणे रूल चेंज थी वियो आहे, सही। हाणे तव्हांखे ही टाइम मिलंदो तव्हांखे 20 ओवर हिन टाइम ते करिणो आहे, ठीकु आहे। त अगरि तव्हां उन टाइम ते ओवर न कयो, पोइ तव्हां उन टाइम ते जेको ओवर कंदा न उन टाइम ते पेनल्टी में हिकिड़ो फील्डर तव्हांखे सर्किल में अंदरि घुराइणो पवंदो। त पाकिस्तान जो जेको 20 ओवर जी जेको टाइम ओॾीमहिल हो 17 ओवर 17 ओवर 17 ओवर ते टाइम थियो जेको टाइम पेनल्टी वारो, पोइ पाकिस्तान खे हिकिड़ो फील्डर करिणो पियो अंदरि सर्किल में। हाणे जंहिंमहिल तव्हांखे ख़बर आहे 5 फील्डर ॿाहिरि हूंदा आहिनि त बॉलर खे प्रोटेक्शन वधीक हूंदी आहे, त राति ईअं ई थियो, स्लो ओवर रेट जे करे फील्डर हिकिड़ो अंदरि अची वियो, जंहिंजे करे बैट्समैन खे एडवांटेज मिलियो, जंहिंजे करे मतिलबु इहो बि हिकिड़ो एडवांटेज जेको पाकिस्तान खे नुक़सानु पियो, हिकिड़ो फील्डर पाकिस्तान जो सर्किल जे अंदरि अची वियो, हिन जे करे बि मतिलबु ओवरऑल जेको पाकिस्तान। ऐं ॿी ॻाल्हि हिकिड़ो आख़िरी ॻाल्हि में आउं एड कंदुसि त जेको मूं पहिरीं ॻाल्हि कई, ॾिसो पूरी दुनिया हीअं T20 क्रिकेट में तव्हां जेके तेज़ खेॾण वारा प्लेयर जी रिस्पेक्ट कनि था। असांजे शर्जील ख़ान हुन खां कहिड़ी बि ग़लती थी, ॾिसो ग़लती कंहिंखां कान थी थिए। बाबर आज़म जो पंहिंजो स्कैंडल हो, जेको कंहिं छोकिरी सां स्कैंडल हो, पर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हुनखे क्लियर करे छॾियो। त शर्जील ख़ान जॾहिं क्लियर थी चुको आहे, PSL खेॾे पियो, BPL खेॾे पियो, KPL खेॾे पियो, हर हंधि स्कोर करे पियो, हुनखे छा वजह तव्हां एज ओपनर नथा खेॾायो? मुंहिंजे हिसाब सां हींअर बि एज़ एन ओपनर बाबर आज़म न, बाबर आज़म डाउन करे, रिज़वान भले पोयां खेॾे, फ़खर ज़मान शर्जील खे T20 में ओपनिंग करणु घुरिजे, त तव्हांजो जेको मथां अपर ऑर्डर आहे तमामु स्ट्रॉन्ग थी वेंदो। एटलीस्ट शर्जील खे तव्हां ओपन लाज़मी करायो, माना किथे न किथे कान का कोताही आहे। बिल्कुलु। बाक़ी ओवरऑल पाकिस्तान ज़बरदस्त खेॾियो ऐं नसीम शाह जी तारीफ़ करणी पवंदी, पहिरियों मैच जो डेब्यून जो, पर बहितरीन बॉलिंग कई ऐं ॾाहणी जंहिंसां पहिरीं ॻाल्हि कई हुई। सो वेल जुनेद, ईअं त बिल्कुलु आहे, बाक़ी जेको जोश जज़्बो असां ॾिसूं था, भले कंहिंखे क्रिकेट वणंदी हुजे या न वणंदी हुजे, असां एशिया कप ते जॾहिं बि ॿुधंदा आहियूं, एशिया कप न, पाकिस्तान वर्सेस इंडिया, हाँ पाकिस्तान वर्सेस इंडिया, बिल्कुल सही था चो। हर माण्हू अरे जुनेद भाई की बात में कुछ चीजें मैं आप तक आने वाली थी, बिल्कुल आपसे सबर नहीं हुआ जी, मैं आपसे भी नहीं मैंने कहा आप क्या कहना चाहेंगे? तो सबसे पहले तो जो हारने के रीजन आपने पूछे, मेरे नजदीक जो है हर किसी का अपना ओपिनियन होता है, जुनेद भाई का अपना है, साईं का अपना होगा और मेरा अपना है। पाकिस्तान ने एक तो टॉस हार गया पाकिस्तान, सबसे बड़ी वजह ये थी कि पाकिस्तान टॉस हारा और पहले जो पाकिस्तान ने बैटिंग की, ठीक है। दूसरा जो रिजवान की बात की है जुनेद भाई ने कि भाई रिजवान ने जो वो पावर प्ले के ओवर्स के अंदर जो वो अच्छा बैटिंग नहीं की, तो आप इंडिया के बैटर्स को भी आप देखेंगे तो दे वर ऑल्सो सर्वाइव, ठीक है ना। मकसद कुछ पिच का बिहेवियर ऐसा था जिसकी वजह से जो है वो बैट्समैनों को बहुत ज़्यादा प्रॉब्लम हो रही थी। उसमें यह है कि पाकिस्तान की जो स्ट्रैटेजी थी बीच के ओवर्स खेलने की, वो थोड़ी सी वीक थी, इंडिया की मजबूत थी कि उन्होंने जो है सिंगल डबल्स किए तो वो एंड तक चले गए। हमारी पूरी टीम जो है 19/5 ओवर्स में आउट हो गई। और दूसरा इन्होंने जो कहा कि एक प्लेयर अंदर करते हैं। सॉरी मैं इंटरप्ट करूंगी, लाइव कॉलर हैं, हम उनसे बात कर लें। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी तारा केड़ा हाल आहिनि? जी मुजबा अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक आहियां। मां ॿुधायो किथां पिया ॻाल्हायो, कहिड़े शहर मां पिया ॻाल्हायो? अदी मां अज़ीज़ मेमन थो ॻाल्हायां सिजावल खां। जी अज़ीज़ मेमन, सिजावल जी सूरत हाल छा आहे, छा चवणु चाहींदा? सिजावल में सूरत हाल त सही आहे, पंजे जॻह ते माण्हुनि खे जेके पैसा मिलनि था 25,000 रुपया, उन्हनि मां तमामु बहितरीन कमु थिए पियो। जी जी। पर जेको पाणी आहे उन्हनि जो निकाल बि हुअणु ज़रूरी आहे, शहरनि जी सफ़ाई हुअणु ज़रूरी आहे। टाउन कमेटी जे हवाले सां सफ़ाई तमामु घटि आहे। हाँ तव्हां सही था चओ, बिल्कुलु। माना जेके पाणी गलियुनि में बीह रहिया आहिनि न, उन्हनि जो जेको आहे सो निकाल थिए कोन पियो। अदा मां तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि पुछणु चाहींदमि, जॾहिं असां ॾिसूं था त असां वटि जेकॾहिं मींहुं पवंदो, असांजी गिटियुनि में गलियुनि में एॾो पाणी बीह रहंदो, त असां मिली जुली करे भला छा था करे सघूं? छा असां पंहिंजी ड्रेनेज लाइन्स पाण मिली जुली करे साफ़ कराए सघूं था त इन सिचुएशन खां भला किथे न किथे असां बचूं? किथे न किथे असांजो ॾोह आहे, तव्हां सम्झो था? अदी असांजो बि ॾोह आहे, छाजे करे जो किचिरो वग़ैरह या पाणी वग़ैरह जिते बीहे थो, असांखे पाण उन जो ख़्यालु रखणु खपे। पर टाउन जो जेको हेतिरो सारो स्टाफ हूंदो आहे न, त उनजे हवाले सां त इहो आहे टाउन 4-5 ॾींहं जेके आहिनि सो सफ़ाई थिए कोन पई, पाणी निकाल थिए कोन पियो। गंदगी जे करे मच्छरनि जो आज़ार तमामु घणो वधी वियो आहे। जी जी।
अदा तव्हां हिन हवाले बिल्कुलु सां जी जी टाउन कमेटी जे स्टाफ आहे उनखे जेको आहे सो अलर्ट रहणु खपे हिन पोज़ीशन में। न बिल्कुलु तव्हां बिल्कुलु सही था चओ ऐं बिल्कुलु सहमत आहियां तव्हांजी ॻाल्हियुनि सां त टाउन कमेटी असांजी जेका आहे जिते बि असां जंहिं बि सिचुएशन में फासूं था त किथे न किथे असांजे इदारनि जी मिसमैनेजमेंट ज़रूरु आहे पर उन सां गॾोगॾु असांजी पिण आहे। सो वेल व्यूवर्स तव्हां जंहिं बि हालत में आहियो जिथे बि आहियो अल्लाह पाक तव्हां ते पंहिंजो फज़लो करम अता फ़रमाए। बार बार इहा ई ॻाल्हि चवंदसि त पंहिंजी मदद पाण कयो पंहिंजी हिमत पाण कयो ऐं वस वारनि ताईं अव्हां पाण पहुचो तव्हांजो जेको हक़ आहे तव्हां पाण वठो। उन खां अलावा वक़्त जूं घड़ियूं असांखे वधीक इजाज़त नथियूं ॾियनि इन जे करे असां हींअर मैसेज जी तरफ़ वधंदासीं ऐं असां जेकॾहिं एशिया कप जी ॻाल्हि कयूं था पाकिस्तान क्रिकेट जी ॻाल्हि कयूं था त किथे न किथे के कमियूं पेशियूं ज़रूरु थींदियूं आहिनि। सो इहो गेम जो पार्ट आहे कॾहिं जेको आहे सो असांजी अपोज़िट टीम विन करे थी कॾहिं असांजी पाकिस्तान जी टीम विन करे थी त असां वधीक ख़ुशि थियूं था। उन खां अलावा एनवायरमेंट जी ॻाल्हि करे वेंदसि त उते बि असांजो किथे न किथे ज़रूरु क़सूरु आहे। असां पंहिंजे एनवायरमेंट खे किथे न किथे पाण ज़रूरु ख़राबु करियूं था। लास्ट में हिकिड़ी ॻाल्हि आऊं इहो चवंदसि त वोट जो जॾहिं असांखे हक़ आहे त उहो हक़ बि असां सही इस्तेमालु कयूं। सो वेल जुनैद लास्ट में अव्हां ॿुधायो छा चवणु चाहींदो शॉर्ट में छा मैसेज ॾींदो? शॉर्ट में मैसेज इहो ई आहे त हिकिड़ो मैसेज जेको आहे त सभु हिक ॿिए जी मदद कयो हिकिड़ो तकलीफ़ में सभु फ्लड जे हवाले सां जेतिरो थी सघे हर को पंहिंजो किरदारु अदा करे ऐं तव्हां वारी ॻाल्हि त वोट सोचे सम्झी ॾियो छो त इन वोट जे ई सॼा मसइला आहिनि। वोट सही ॾींदा त पाण मसइला हल थींदा। क्रिकेट जे हवाले सां पाकिस्तान गुड लक फॉर नेक्स्ट मैचिस ऐं हसनैन खे मौक़ो ॾियणु घुरिजे तमामु बहितरीनु बॉलर आहे हलंदो जेके हारिस बि स्ट्रगल कयो आहे बॉलरनि फिट आहिनि हसनैन हुजे खे बि खेॾायो प्लस में उमेद आहे त अॻियां पाकिस्तान कमबैक कंदी ऐं स्ट्रॉन्ग कमबैक कंदी ऐं इनशाला फाइनल पाकिस्तान ज़रूरु विन कंदी। इंशाल्लाह होप फॉर गुड। उन खां अलावा सैयद नदीम शाह भी मौजूद आहिनि ऐं लास्ट में अव्हां खां बि मैसेज वठंदमि छा चवणु चाहींदो तव्हां? बिल्कुल आपने जैसे पूछा था कि स्पोर्ट्समैन जो है वो कितना रोल अदा कर रहे हैं तो शाहिदा अफरीदी फाउंडेशन है वो भी काम कर रही है। एक रोमान रईस है हमारे इंटरनेशनल क्रिकेटर जी वो भी जो है फ्लड से मुतासरीन जो लोग हैं उनकी हेल्प के लिए आगे हाँ आए बिल्कुल बिल्कुल और पाकिस्तान की टीम को भी गुड लक कहेंगे। ठीक है ना कि पाकिस्तान अपना नेक्स्ट मैच हांगकांग से फ्राइडे को है पाकिस्तान का जी ठीक है ना तो इंशाल्लाह वो जीतेगी उसके बाद अगले ग्रुप में जाएगी और फिर इंशाल्लाह फाइनल के लिए जो इंशाल्लाह करेगी। और इस मुश्किल घड़ी में जो सैलाब जदगान है उनके लिए जो हम दुआ गो हैं और अल्लाह ताला जो है उनको बिल्कुल उन पर रहम फरमाए और हम सब मिलकर हम सबको मिलकर कुछ ना कुछ थोड़ा थोड़ा जो करना चाहिए। हाँ सही चवंदा आहिनि फुड़ी फुड़ी तलाउ सो असांजी थोरी थोरी जेका आहे कलेक्शन कंहिंजो जेको आहे सो ॾुखे वक़्त मां उनखे कढी सघे थी। लास्ट में प्रोफेसर डॉक्टर नियाज़ अहमद मेमन असां वटि मौजूदु आहिनि ऐं उन्हनि खां मैसेज वठंदमि छा चवणु चाहींदो लास्ट में तव्हां? वॾी महिरबानी हिकु दफ़ो वरी मैसेज त हिकिड़ो वॾो क्लियर आहे बसि मां रिक्वेस्ट कंदुसि सभिनी दोस्तनि खे जेके इन सथ में शामिल आहिनि ऐं ग़रीबनि जी मदद कनि पिया सिर्फ़ु हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त हुननि जी सेल्फ रिस्पेक्ट जो हुननि ते कंप्रोमाइज़ न कयो हुननि जी इज़त नफ़्स जो ख़्यालु कयो पोइ तव्हां जेतिरो बि करे सघो था कयो ऐं अहिड़े तरीक़े सां कयो जो बसि तव्हांखे अलाह जी ज़ात खे ख़बर हुजे उहो ज़रूरु कयो। बाक़ी जेके विज़िबिलिटीज़ आहिनि उहे त हूअं ई नज़र अची वेंदियूं आहिनि त हिन वक़्त में असांखे तमामु हिकिड़ो सब्र तहमुल ऐं हिकिड़ी मोहबत ऐं पंहिंजे हिकिड़े पंहिंजाप जे अहसास सां असांखे अॻिते हलणो आहे। जेके माण्हू वीचारा ॿाहिरि वेठा आहिनि उन्हनि खे सिर्फ़ु सच पुछो त तव्हां मानी न ॾियो उन्हनि खे कुझु बि न ॾियो पर पंहिंजो अहसासु ज़रूरु ॾियो त तव्हीं असांजा पंहिंजा आहियो असीं तव्हांजा आहियूं। इहो अहसासु हिन वक़्तु तमामु ज़रूरी आहे। हिकिड़ी कम्युनिकेशन ऑफ द फीलिंग्स जेका आहे उहा कम्युनिकेट थियणु खपे जंहिंजी तमामु घणी ज़रूरत आहे। सो इहो मैसेज वञे उसी ताईं दोस्तनि ताईं त यार इहो तव्हां जेको बि कयो था न त भले कयो पर हुननि खे अहसासु ॾियारियो त तव्हीं असांजा असीं तव्हांजा आहियूं। वॾी महिरबानी। मैसेज वक़्त जो घणी व्यूअर्स वधीक इजाज़त नथियूं ॾियनि। सो इनशाअल्लाह असां वरी हाज़िर थींदासीं के नवां महिमान सुठियूं ॻाल्हियूं खणी ऐं पंहिंजी समूरी टीम सां हाज़िर थींदसि आयल सभिनी महिमाननि जी ऐं थैंकफुल आहियां। व्यूअर्स मूंखे ऐं मुंहिंजी समूरी टीम खे हींअर ॾींदो इजाज़त अलावा ही।